मन जो तुझो कमदारगिरी नाले सां प्रोग्राम चैनल ते ॾिसी मूंखे तो खुशी थी। जॾहिं बाग ॻोल्हियमि त पोस्ता ॿुधायो, हकीमन में जाचम त लुकमान ॿुधायो। असां त यारनि जा यार आखिर असासील कही तरजी में तबे यकीन करो हिकिड़ी फिल्म अहिड़ी हुई लाॾूअ जी जब थप्पड़ हींदा हीअं हीअं घुमी वई सही बाक़ा इश्क कयो, इश्क पातो भी सही, मिलियो भी सही। अच्छा हाँ साईं गुज़ार चए पई त शहर अथम त शहर जो आहे। बादशाह है वील मुहांडे मथों अथस ताज। सही इहो तव्हां भला को कूलर त न ॾिठो आहे? चओ त भैया हे मुंडी सही याद रखो, कोरोना जी वबा ख़तरनाक आहे, जानलेवा थी सके थी। कोरोना घट थी हुई पर बेहतियाती सबब वरी तेज़ीअ सां पखिड़जी रही आहे। एहतियात एहतियात एहतियाती वाहिद इलाज आहे। SOP से अमल करे पंहिंजी ऐं पंहिंजनि जी हयाती बचायो। प्रोग्राम आहे लाड़कानो टाइम ऐं मां आहियां अवां जो मेज़बान मुनव्वर हिंद। असां सॼी सिंध खे सॼे पाकिस्तान खे पंहिंजी धरती था सम्झूं। सिंध में तारीख़ी हैसियत रखंदड़ शहर लाड़कानो जा बुनियादी मसइला कॾहिं हल थींदा? ड्रेनेज सिस्टम जी बहाली कॾहिं मुमकिन थींदी? असां वटि सिहत जो निज़ाम अहिड़ो न आहे, असां वटि एतिरा डॉक्टर न आहिनि, एतिरियूं अस्पताल न आहिनि। उत्तर सिंध जी वॾी अस्पताल चाणका अस्पताल में इलाज जा मुंतज़िर मरीज़। वॾे में वॾो मां सम्झां थो हिन महिल जेको ख़तरो आहे उहा फर्स्ट लाइन उहा ई पैरामेडिक्स ऐं डॉक्टर्स आहिनि। पीअण जे साफ़ पाणीअ लाइ केरु उपाउ वठंदो? तो माहिर जेके टेस्ट करण वारा आहिनि उहे चवंदा त ही पाणी त पीअण जे लाइक़ ई नाहे। शहर जा उजड़ियल ऐं वीरान पार्क कॾहिं बहाल थींदा? आबादगारनि ऐं हारियुनि जे फसल जी बहितरी लाइ केरु उपाउ वठंदो? सियासी पॉइंट स्कोरिंग न आहे, सिर्फ़ इन हवाले सां असां अवेयरनेस था ॾियारियूं चाहियूं त सिंध हुकूमत जेका आहे पाकिस्तान में सिंध जी आवाम जे लाइ कुझु करे रही आहे। पुलिस जो आवाम सां रवैयो कॾहिं बहितर थींदो? ऑलमोस्ट हमारा 99% तक क्राइम कंट्रोल है। आवाम जे मसइलनि जो केरु भरजलू थींदो? सिंध जे कुंड कुर्च में पहुची करे सिंध जो केस विढ़ियो अथमि। इन्हनि सभिनी मसइलनि जे हल लाइ असीं वधंदासीं अवां जो आवाज़ ऐं पहुचाईंदासीं आला ऐवाननि ताईं। प्रोग्राम लाड़कानो टाइम में सिर्फ़ ऐं सिर्फ़ धरती TV। लाड़काना टाइम्स जुमे ते शाम जो 4:10 ते। याद रखो कोरोना जी वबा ॾाढी ख़तरनाक अथव, जानलेवा थी सघेव थी। हा कोरोना घटि थी हुई पर हिन बेइतिहाती जे करे वरी पखिड़िजी विया। इन करे इतिहाद ज़रूरी अथव। इन इलाज इतिहाद आहे त ख़ुदा खे मञो, पंहिंजनि बचनि खे, पंहिंजनि भाइरनि खे, पंहिंजनि दोस्तनि यारनि खे बचाइणो अथव त इन जे लाइ इतिहाद ज़रूरी आहे ऐं उहो ज़रूरी करिणो अथव। ऐं न त पोइ वरी अस्पताल में हूंदव जा घर पंहिंजे पाण खे बंदि करे वेठा हूंदव। पोइ तव्हां ॼाणो असांजो कमु ॼाणे असांजो छा, असां तव्हांखे था सम्झायूं, हथ ॿधी था सम्झायूं त पंहिंजो इतिहाद कयो बाबा, ख़ुदा खे पंहिंजो इतिहाद कयो, करिणो पवंदो आहे, वधीक तव्हांजी मर्ज़ी। प्यार, नफरत, मिलन, जुदाई, दर्द, तकलीफ़ ऐं ख़ुशीअ समेत केतिरनि ई जज़्बनि जो इज़हार मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कयो वेंदो आहे। जिते ज़ुबान साथ न ॾे ऐं अखियुनि जी इल्तिजा खे केरु न सम्झे, उते मौसीक़ी पंहिंजे जज़्बनि जे इज़हार जो वाहिद ज़रियो आहे। रात जे पहर में जॾहिं तव्हांजे दिलि जा अरमान ऐं सूर जाॻनि था त मौसीक़ी मरहम जो कमु करे थी। हिकु नओं प्रोग्राम जंहिंमें तव्हां पंहिंजी पसंदि जी गाननि जी फरमाइश सां गॾोगॾु पंहिंजे ग़म, पंहिंजे प्यार ऐं पंहिंजी ज़िंदगी जी कहाणी असां सां पंहिंजे जज़्बनि खे शेयर करे सघो था। मौसीक़ीअ जो ज़बरदस्त प्रोग्राम जंहिंमें आहिनि ज़िंदगीअ जा समूरा रंग ऐं उहे बि ख़ूबसूरत अंदाज़ में। नाइट लाइफ सूमर खां अरबा रात जो 10 लॻे सिर्फ़ ऐं सिर्फ़ धरती TV ते।
वेलकम बैक नाज़रीन। सिंध जा ॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर खे नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जो तर्जुमान मुक़ररु कयो वियो आहे। मुस्लिम नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब ॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर खे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं संदसि न्याणी मरियम नवाज़ जो तर्जुमान मुक़ररु करण जो ऐलान कयो। मरियम नवाज़ जो चवणु आहे त पार्टी जे मरकज़ी तर्जुमान ऐं सेंट्रल इंफॉर्मेशन सेक्रेटरी जी सरबराह में स्पोक्स पर्सन्स कमेटी पिणु जोड़ी वई आहे। कमेटी में डॉक्टर मुसद्दिक मलिक, मोहसिन रांझा, तलाल चौधरी, उज़मा बुखारी ऐं अताउल्ला तारड़ शामिल आहिनि। नज़ीर नैब मलिर जे ॿिनि अॻूणनि ज़िलई म्यूनिसिपल कमिश्नर्स खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मकानी इदारनि वारे खाते जे ॿिनि ऑफिसर्स रहमतुल्लाह शेख ऐं मंज़ूर अब्बासी खे कराची जे इलाइक़े क्लिफ्टन मां हिरासत में वरितो। जवाबदारनि मथां ज़िले म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मलिर में किरोड़े रुपयनि जी घोबियुनि ऐं जाली बिलनि ज़रिए फर्ज़ी कंपनीज़ खे अदायगियूं करण जा इल्ज़ाम आहिनि। गिरफ़्तार रहमतुल्लाह शेख सिंध जे मकानी इदारनि वारे खाते जे वज़ीरनि सईद गनी ऐं नासिर शाह जो फोकल पर्सन रही चुको आहे। खेसि कुझु अरसो अॻु वॾे वज़ीर उहिदे तां हटायो हो। हुन गिरफ़्तार मंज़ूर अब्बास हुन खां अॻु नैब जे हिक केस में रज़ाकाराणे तौर ते रक़म वापसि करे चुको आहे ऐं संदसि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि जे सिलसिले में जांच जारी आहे। इस्लामाबाद हाईकोर्ट DGFI बशीर मेमन जी पेंशन हिकदम जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद हाईकोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला जी अॻवाणी में बशीर मेमन जी पेंशन रोकण जे हवाले सां ॿुधणी कई। अदालत बशीर मेमन जी पेंशन रोकण ख़िलाफ़ दरख़्वास्त मंज़ूर कंदे खेसि हिकदम पेंशन अदा करण जो हुकुम ॾिनो। ॿुधणी जे मौक़े ते AGRP जे नुमाइंदे चयो त नाणे वारी वज़ारत जे सेक्रेटरी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न जो सेक्रेटरी लिखी उमाननि असां कानून वारी वज़ारत खां इन हवाले सां राय वठंदासीं। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जो चवणु हो त सम्झ में न पियो अचे त अव्हां हिन केस खे एतिरो छो मुंझाए रहिया आहियो। छा इस्तीफ़ा ॾियण ॾोह आहे? एॾे सीनियर ऑफिसर सां इहो थी रहियो आहे त आम माण्हू सां छा थींदो हूंदो? हीअ त वॾी ख़तरनाक सूरतहाल आहे। नाज़रीन, सिंध हाईकोर्ट डाउ मेडिकल यूनिवर्सिटी कराची जे दाख़िला पॉलिसी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। सिजावल जी शागिर्दियाणी शारका मक्सी डाउ मेडिकल यूनिवर्सिटी जी दाख़िला पॉलिसी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। दरख़्वास्त में मौक़फ़ अख़्तियार कयो वियो त डाउ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया D फार्मेसी जी दाख़िला रुगो कराची डिवीज़न जी डोमिसाइल रखंदड़ शागिर्दनि लाइ रखी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील मौजूब यूनिवर्सिटी पारां रुगो हिकु डिवीज़न ताईं दाख़िला पॉलिसी रखणु गैर कानूनी अमल आहे। सूबे जे कंहिं बि कॉलेज या यूनिवर्सिटी में अहिड़ी पॉलिसी न आहे। अदालत खे सदा कई वई त यूनिवर्सिटी में दाख़िलाऊं ओपन मेरिट ते थियणु घुर्जनि। अदालत दरख़्वास्त गुज़ार जे वकील जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। कराची जे जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर में एयर एम्बुलेंस लाइ हेलीपैड तैयार कयो वियो आहे। जिना अस्पताल जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर डॉक्टर सीमी जमाली जो चवणु आहे त एयर एम्बुलेंस ज़रिए मुल्क जे ॾोराहनि इलाइक़नि जे ज़ख़्मियुनि ऐं बीमार मरीज़नि खे अस्पताल ताईं पहुचाइण में मदद मिलंदी। हुन जो 2 ॾहाकनि खां पोइ सिंध हुकूमत जो हिकु हेलीकॉप्टर हेलीपैड ते लाथो वियो। संदसि चवणो त 90 में हेलीकॉप्टर ज़रिए मरीज़नि खे जिना अस्पताल पहुचायो वियो हो, पर जॾहिं हेलीपैड जी हालत ख़राब थी जंहिंखां पोइ इहो सिलसिलो बीहिजी वियो। हुन चयो त हेलीपैड ते सरकारी ऐं ख़ानगी एयर एम्बुलेंस ज़रिए मरीज़ आणे सघजनि था। डॉक्टर सीमी जमाली जो वधीक चवणो त सिविल एविएशन अथॉरिटी लैंडिंग लाइ GPMC खे सर्टिफिकेट ॾेई छॾी आहे ऐं DC ॾखण तरफ़ां हंगामी हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ फायर ब्रिगेड जी हिकु गाॾी पिणु ॾिनी वई आहे। नाज़रीन, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, PP अॻवान गुलाम मुस्तफ़ा लगारी सां संदसि ॾाॾी एजाज़ लगारी सां संदसि नाने जी लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी PP MPA फरियाल टालपुर जे कोऑर्डिनेटर गुलाम मुस्तफ़ा लगारी जी ॾाॾी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो। संदसि चवणो त हू PP अॻवान गुलाम मुस्तफ़ा लगारी सां ॾुख में बराबरि जा शरीक आहिनि। PP चयो त वर्कर पार्टी जा असासा आहिनि। हू ॾुखे वक़्त में खेनि अकेलो न छॾींदो। PP MPA फरियाल टालपुर PP अॻवान गुलाम मुस्तफ़ा लगारी सां संदसि ॾाॾी ऐं एजाज़ लगारी सां संदसि नानी जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार कयो आहे। PP MPA फरियाल टालपुर पारां PP अॻवान गुलाम मुस्तफ़ा जी ॾाॾी ऐं एजाज़ लगारी जी नानी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो वियो। संदसि चवणो त हू PP अॻवान गुलाम मुस्तफ़ा ऐं एजाज़ लगारी सां ॾुख में बराबरि जा शरीक आहिनि। फरियाल टालपुर चयो त कारकुननि ऐं अॻवान पीपल्स पार्टी लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। पार्टी संदन भरपूर साथ ॾींदी।
खानपुर लॻ 8 वरनि जी ॿाड़ी सोनिया भयो ॻोठ भरिसां वहंदड़ वाह में किरी ॿुॾी फौत थी वई। खानपुर लॻ ॻोठ सरदारपुर जी रवासण 8 वरनि जी सोनिया धीअ मीर हसन पीर ॻोठ भरिसां गुज़रंदड़ मीर वाह में किरी पई। ॻोठाणनि ॻोठ अता मोहम्मद जाफ़री भरिसां ॿाड़ी जो लाश लुड़ंदे ॾिसी कढी वरितो ऐं पुलिस खे तला ॾिनो। पुलिस लाश खणाए खानपुर अस्पताल आंदो, जिते लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। ॿुॾी फौत थियल ॿाड़ी जे वारसनि जो चवणु आहे त नीगरे जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो, हू पेर तिरकण सबबि वाह में किरी ॿुॾी फौत थी वई। ज़िक्र कंदासीं बरतानिया जे शहर बर्नली में सिंध जाई डॉक्टर सुमन बलोच ऐं संदसि धीअ वेन मंगरियो जा लाश हथ अचण वारे मामले नओं रुख अख़्तियार करे वरितो आहे। डॉक्टर सुमन खे घुटाली क़त्ल करण बाद संदसि धीअ खे बाहि ॾेई साड़ण जो इंकशाफ थियो आहे। बरतानिया जे शहर बर्नली में कुझु ॾींहं अॻु सिंध जाई डॉक्टर सुमन बलोच ऐं संदसि धीअ जा लाश हथ कया विया। बरतानवी पुलिस मक़तूलनि जे वारसनि खे जांच खां आगाह करे छॾियो, जंहिं तहत अणॼातल जवाबदारनि डॉक्टर सुमन खे घुटाली क़त्ल कयो ऐं संदसि धीअ खे बाहि ॾेई साड़े मारियो। डॉक्टर सुमन बलोच जे अॻूणे मुड़ुस डॉक्टर शौकत मंगरियो जो चवणु आहे त बरतानवी पुलिस वाक़े जे क़त्ल वारे रुख में जांच शुरू करे छॾी आहे। ओॾां मक़तूलनि जा लाश ॾे आणण लाइ वारसनि जा अख़्तियारियुनि सां राब्ता जारी आहिनि। नाज़रीन, सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करण जूं साज़िशूं थियण ख़िलाफ़ फैज़गंज में सुजाण धुरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। तफ़सील ॾिसूं था बासित चांग जी ही रिपोर्ट। वफ़ाक़ पारां सिंध जे ॿेटनि ते गैर क़ानूनी कब्ज़ा जे ख़िलाफ़ फैज़गंज में जेका सिविल सोसाइटी आहे या जेके समाज जे अॻुवान आहिनि उहे सरापा एहतिजाज बणनि। इन वजह सां असां जेके समाज जे अॻुवान आहिनि उन्हनि खां मौक़ो वठंदासीं त आख़िर हुननि जो छा चवणु आहे। तव्हां सिंध असेंबली में हिकिड़ी करारदाद पेश कयो जंहिंमें सदर जेको गैर आइनी गैर क़ानूनी ऑर्डिनेंस जारी कयो आहे उहो रदीअ जी टोकरीअ में हलियो वेंदो। ॿी सूरत में तव्हांखे गदारनि में लिखियो वेंदो, तव्हांजो बि उहो ई हशर थींदो जेको गदारनि जो हशर थियो आहे। नाजाइज़ी आहे ऐं ॾाढा ऐं दादागिरी आहे जेको आहे जो धरती धरणियुनि खे पुछण खां सवाइ उन्हनि जी धरतीअ ते कब्ज़ो कयो पियो वञे ऐं उनखे नालो ॾिनो पियो वञे तरक़ीअ जो। उन तरक़ीअ में सिंध जे माण्हू जो किरदारु कहिड़ो आहे, उन सिंध जे माण्हू खे तव्हां सहूलियत कहिड़ी ॾिनी आहे, उन्हनि जी क़ीमत तव्हां वधाए उहा ॿाहिरनि माण्हुनि खे तव्हां ॾेई रहिया आहियो। वफ़ाक़ पारां जेको सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो कयो आहे उहो सरासर गैर आइनी आहे। आइन जे आर्टिकल 172 जे सब क्लास ऐं सब क्लास बी में इहा ॻाल्हि वाज़ह लिखी पई आहे त वफ़ाक़ खे को बि अख़्तियार न आहे त कंहिं बि सूबे जी जेके मिनरल्स आहिनि, जेके मैदनी वसीला आहिनि, उन ते वफ़ाक़ कब्ज़ो करे। तंहिंजे करे असां शदीद रदमल एहतिजाज जी घुर कयूं था। जी नाज़रीन, जेके सिविल सोसाइटी या जेके समाज जे अॻुवान आहे तव्हां हुननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुननि जो चवणु वफ़ाक़ पारां जेके सिंध जे ॿेटनि ते जेके गैर क़ानूनी जेका कब्ज़ा करे असां हुनजी शदीद लफ़्ज़ में मुज़म्मत कयूं था। उन्हनि खे मुतालबो कयो आहे त जे अगरि वफ़ाक़ हुकूमत कब्ज़ा बंदि न कया पूरी सिंध जी का सरापा एहतिजाज हूंदी। कैमरा टीम राशिद चांग सां गॾु बासित चांग धरती। नाज़रीन, क़ौमी क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान वसीम अकरम हिकु भेरो ॿीहर कराची जे सामूंडी किनारे ते गंदगी ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। वसीम अकरम पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट ते हिकु वीडियो शेयर कई जंहिंमें संदसि चवणो सोचियो हो त हफ़्ते खां पोइ सूमर पहिरियों ॾींहुं आहे, समुंड ते मज़ो ईंदो, पर हुन पंहिंजी घर वारी खे सीवियूं ते आणे वॾी ग़लती करे छॾी। वसीम अकरम सीवियूं ते गंदगी बाबति ॻाल्हाईंदे चयो त कंहिं ते इल्ज़ाम नाहे मड़ियो, पर क़ौम जी हैसियत सां असांखे पंहिंजो पाण खे कसूरवार ॾियणो पवंदो। स्विंग जे सुल्तान जो वधीक चवणो त असां दुनिया खे ॿुधाईंदा आहियूं त पाकिस्तान ॾाढो ख़ूबसूरत मुल्क आहे, माण्हू ॾाढा सुहिणा आहिनि। वसीम अकरम जो वधीक चवणो त माण्हू ॾाढा सुहिणा आहिनि पर किना बि आहिनि। उन खां अॻु वसीम अकरम जी घरवारी शनेरा अकरम पंहिंजे ट्विटर अकाउंट ते हिकु तस्वीर रखी जंहिंमें हू समुंड किनारे जमा थियल किचिरे मथां बीठल आहे। शनेरा पंहिंजे ट्वीट में लिखियो त असांजो शहर तकलीफ़ में आहे ऐं शहर असांखे रोज़ानो ॿुधाए रहियो आहे। असां हुन जी मदद लाइ वावेला करे रहिया आहियूं पर को बि असांजी ॻाल्हि नथो ॿुधे। संदसि वधीक चवणो त हाणे बंदि थियणु घुरिजे। ही किचिरो असांजे शहर, असांजे माण्हुनि ऐं कल्चर लाइ शर्म जोॻो आहे। असां अहिड़ा न आहियूं। नून लीग सिंध जे सदर शाह मोहम्मद शाहबार अक्टूबर ते एहतिजाजी रैली जो ऐलान कंदे चयो आहे त सिंध जे ॿेटनि खे कंहिं बि सूरत में विकिरो थियण न ॾिनो वेंदो। अवाम खे तबाह कंदड़ न्याज़ी हुकूमत जे ख़ात्मे ताईं हाणे तहरीकूं जारी रहंदियूं। मलीर जे इलाइक़े बिन कासिम मुस्लिम नून सिंध जे सदर शाह मोहम्मद शाह जी अॻवानी में रैली कढी वई जंहिंमें MNA खिलदास कोहिस्तानी, राजा अंसारी, सेनेटर निहाल हाशमी, फेरोज़ खान,
मलिक ताज शिरकत कई। उन मौके ते रैली खे ख़िताब कंदे शाह मोहम्मद शाह चयो त इमरान नियाज़ी जी हुकूमत जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। संदसि नाकाम पॉलिसी सबबि अवाम बुख बदहाली ऐं महांगाई सबबि आपघात करे रहियो आहे। हुन चयो त पूरे मुल्क में गो इमरान ख़ान गो जा नारा लॻी रहिया आहिनि, तंहिं करे हाणे इमरान हुकूमत खे घर बेड़ो करे अवाम सुख जो साह खणंदो। शाह मोहम्मद शाह जो वधीक चवणो त आलमी ताक़तुनि जे रोकण बावजूदि अॻूणे वज़ीर आज़म या नवाज़ शरीफ़ मुल्क खे मज़बूत एटमी ताक़त बणायो, जॾहिं त इमरान नियाज़ी कश्मीर जो सौदो करे वेठो आहे। हुन वधीक चयो त जेके क़ुवतूं इमरान ख़ान खे वज़ीर आज़म बणाए वठी आयूं हाणे उहे ख़ासि बेज़ार आहिनि। अवाम जे मसइलनि जो हल हाणे हक़ीक़ी अवामी हुकूमत नून लीग वटि ई मौजूदु आहे। ऐं इन ई ते हिन वक़्त जूं ख़बरूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़। This program is brought to you by टाइगर एनर्जी बिस्किट्स, एनर्जी भरियो डोज हर रोज। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां। Aldrove Makkah City, the real marketing. Mobile 0313 3011 958. चॉकलेट आंदे? डिलाइट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि। ओ अम्मा, तू तो मुझी रानी आ, रानी। हाणे हिन घर में सिर्फ हिक ही रानी आहे। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां। टाइगर एनर्जी बिस्किट्स, एनर्जी भरियो डोज हर रोज। चॉकलेट आंदे? हाँ, डिलाइट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि। ओ अम्मा, तू तो मुझी रानी आ, रानी। हाणे हिन घर में सिर्फ हिक ही रानी आहे। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां। प्रोग्राम आहे लाड़कानो टाइम ऐं मां आहियां अवां जो मेज़बान मुनवर हिंद। असां सॼी सिंध खे सॼे पाकिस्तान खे पंहिंजी धरती था सम्झूं। सिंध में तारीख़ी हैसियत रखंदड़ शहर लाड़कानो जा बुनियादी मसइला कॾहिं हल थींदा? ड्रेनेज सिस्टम जी बहाली कॾहिं मुमकिन थींदी? असां वटि सिहत जो निज़ाम अहिड़ो न आहे, असां वटि एतिरा डॉक्टर न आहिनि, एतिरियूं अस्पताल न आहिनि। उत्तर सिंध जी वॾी अस्पताल चांडका अस्पताल में इलाज जा मुंतज़िर मरीज़। वॾे में वॾो मां सम्झां थो हिन महिल जेको ख़तरो आहे उहा फर्स्ट लाइन उहा ई पैरामेडिक्स ऐं डॉक्टर्स आहिनि। पीअण जे साफ़ पाणीअ लाइ केरु उपाउ वठंदो? तो माहिर जेके टेस्ट करण वारा आहिनि उहे चवंदा त ही पाणी त पीअण जे लाइक़ ई नाहे। शहर जा उजड़ियल ऐं वीरान पार्क कॾहिं बहाल थींदा? आबादगारनि ऐं हारियुनि जे फसल जी बहितरी लाइ केरु उपाउ वठंदो? सियासी पॉइंट स्कोरिंग न आहे, सिर्फ़ु इन हवाले सां असां अवेयरनेस था ॾियारियूं चाहियूं त सिंध हुकूमत जेका आहे पाकिस्तान में सिंध जी आवाम जे लाइ कुझु करे रही आहे। पुलिस जो अवाम सां रवैयो कॾहिं बहितर थींदो? ऑलमोस्ट हमारा 99% तक क्राइम कंट्रोल है। अवाम जे मसइलनि जो केरु भरजलू थींदो? सिंध जे कुंड कुर्च में पहुची करे सिंध जो केस विढ़ियो अथनि। इन्हनि सभिनी मसइलनि जे हल लाइ असीं वठंदासीं अवां जो आवाज़ ऐं पहुचाईंदासीं आला ऐवाननि ताईं। प्रोग्राम लाड़कानो टाइम में सिर्फ़ ऐं सिर्फ़ धरती टीवी। लाड़काना टाइम्स जुमे ते शाम जो 4:10 ते। चॉकलेट आंदे? हाँ, डिलाइट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि। ओ अम्मा, तू तो मुझी रानी आ, रानी। हाणे हिन घर में सिर्फ हिक ही रानी आहे। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ संगत माया साइमा वहाब। तफ़सीली ख़बरनि खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइन। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ मुस्लिम लीग नून जे अॻवाननि ख़िलाफ़ केस दाख़िल। शहरी बदर रशीद जी फरियाद ते शादरा थाणे में 40 खां वधीक मुस्लिम लीग नून जे अॻवाननि ते केस दाख़िल। केस में मरियम नवाज़, राजा ज़फ़रुल्लह, शाहिद खाकन अब्बासी, अयाज़ सादिक़, खुरम दस्तगीर, इक़बाल ज़फ़र झगड़ा, हसन इक़बाल, परवेज़ रशीद, राणा सनाउल्लाह, मुख्तार इस्माइल, मरियम औरंगज़ेब ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। FIR में चयो वियो त मरियम नवाज़ मुस्लिम लीग नून जे ॿियनि अॻवाननि मुल्क जे इदारनि ख़िलाफ़ कयल नवाज़ शरीफ़ जी तक़रीर जी हिमायत कई, जंहिं सबबि उन्हनि ख़िलाफ़ बि क़ानूनी कार्रवाई कई वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी तक़रीर ते पाबंदी लाइ दरख़्वास्त दाख़िल। अदालत दरख़्वास्त ॿुधण जोगी हुजण या न हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार जो चवण आहे त नवाज़ शरीफ़ 20 सेप्टेम्बर वारी तक़रीर में इदारनि खे बदनाम करण जी कोशिश कई, जंहिं सबबि अॻूणे वज़ीर आज़म जी तक़रीर ते पाबंदी मड़ी वञे। सिंध जे अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर खे नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जो तर्जुमान मुक़ररु कयो वियो। नून लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर खे नवाज़ शरीफ़ ऐं संदसि नियाणी मरियम नवाज़ जो तर्जुमान मुक़ररु करण जो ऐलान कयो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ते वधीक ॿिनि रेफरेंसिस में फ़र्ज़ जुर्म लागू। इस्लामाबाद जे एहतिसाब अदालत में पाकलैंड रेफरेंस ऐं छठो वाटर सप्लाई रेफरेंस जी ॿुधणी। आसिफ ज़रदारी ॿियनि ते फ़र्ज़ जुर्म लागू कयो वियो। आसिफ ज़रदारी जो चवण आहे त उहो अहिड़ा केस ॾिसी चुको आहे, कंहिंखां डिॼण वारो न आहे। ख्वाजा आसिफ कंहिं जे चवण ते बयान ॾिनो जंहिंजो मक़सदु मुख़ालिफ़ खे विढ़णु आहे। लाहौर में मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। शरीफ़ ख़ानदान जो ज़ाती मुलाज़िम फैसल दाद अब्बासी कासिम कयूं में ॿिया अदालत में पेश। अदालत पारां नैब में ईंदड़ ॿुधणी ते शहबाज शरीफ़ खे पेश थियण जो हुकुम। पीपी अगवान खुर्शीद शाह सखर जी एहतिसाब अदालत में पेश। खुर्शीद शाह के एयर एम्बुलेंस जे ज़रिए अदालत आंदो वियो। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो। अपोज़िशन जमातुनि जे इत्तेहाद पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जे एहतमाम में 11 अक्टूबर ते कोयटा में रिथियल पहिरियों जलसो मुलतवी। JUI अगवान मौलाना अब्दुल गफूर हैदरी जलसो मुलतवी थियण जी तस्दीक़ कंदे चयो त PTM जो जलसो हाणे 18 अक्टूबर ते कोयटा में थींदो। ज़रियनि जो चवण 18 अक्टूबर ते थींदड़ PDM जे पहिरें जलसे जी मेज़बानी JUI ऐं पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी कंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर एजाज़ शाह मुख़ालिफ़ जी तहरीक रियासत मुख़ालिफ़ करार ॾेई छॾियो। संदसि जमायत जमहूरियत जो उहो मक़सदु नाहे त रियासती इदारनि जे ख़िलाफ़ ॻाल्हायो वञे। नवाज़ शरीफ़ एहतिसाब खां बचण लाइ परॾे में रियासत मुख़ालिफ़ प्रोपेगेंडा करे रहियो आहे। कराची में नैब जी कार्रवाई। मलीर चबा गुणा ज़िले म्यूनिसिपल कमिश्नर गिरफ़्तार। नए मकानी खाते जे ॿिनि ऑफिसर्स रहमतुल्लाह शेख ऐं मंज़ूर अब्बासी खे क्लिफ्टन वारे इलाइक़े मां हिरासत में वरितो। ॿिन्ही ॼणनि ते म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मलीर में किरोड़ें रुपयनि जी घोबियुनि जो इल्ज़ाम आहे। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ कराची में धरती धणी रोडनि ते निकिरी आया। गडाब जे नूर खान ॻोठ में रहवासियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, सख्त नारेबाज़ी। अॻवान जो चवण त वफ़ाक़ बिना के देर जे सदारती ऑर्डिनेंस वापसि करे सिंध जे भंडार ऐं डंगी बेटनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो क़बूल न आहे। वसीलनि जी मालिकी लाइ किरदार अदा करणो पवंदो। कोरोना केसेस में वाध सबब आज़ाद कश्मीर में हिकु भेरो ॿीहर लॉकडाउन जो उसूली फ़ैसिलो। वज़ीर आज़म राजा फारूक हैदर जो चवण आहे त मुल्क जे ॿियनि इलाइक़नि जी भेट में आज़ाद कश्मीर में कोरोना जा केसेस वधी रहिया आहिनि, तंहिं करे ॿीहर लॉकडाउन खां सवाइ ॿी का वार न आहे।
दुनिया में कोरोना जा वार जारी। कोरोना विगे फौतुनि जो अंग 10,40,000 खां वधी वियो। 3,53,58,000 खां वधीक माण्हू मुतासिर। भारत में वधीक 902, मैक्सिको में 338 ऐं ब्राज़ील में 341 मरीज़ फौत। अमरीका में 263, ईरान में 211 हयातियूं विञाए वेठा। फिलिपाइन में वधीक 100, इंडोनेशिया में 96, चिली में 60 मुतासिर फौत थी विया। तुर्की में 57, इराक में 52, सऊदी अरब में 25 ॼणा हयातियूं विञाए वेठा। दुनिया में 2,63,00,000 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि। अमरीकी सदर जी हालत खतरे खां ॿाहिरि न थी सघी। मेडिकल टीम ट्रंप जी सिहत जे हवाले सां मोहतात ऐं पुरुमीद। डोनाल्ड ट्रंप पंहिंजे वीडियो बयान में चयो त संदसि सिहत बहितरी तरफ़ वधी रही आहे। जल्द वापसि ईंदो। असुल इम्तिहान त ईंदड़ ॾींहनि में थींदो। बर्तानिया जे शहर बर्नली में सिंध जाई डॉक्टर सुमनी संदसि धीअ जा लाश हथ अचण वारे मामले नओं रुख अख़्तियार करे वरितो। माउ खे घुटाॾी क़त्ल करण बाद धीअ खे बाहि ॾींहुं साड़ण जो इंकशाफ। बर्तानवी पुलिस पारां वारसनि खे जांच बाबति आगाही। वाक़े जी क़त्ल वारे रुख में जांच शुरू। कराची में पुलिस वर्दी पातल जवाबदारनि पेट्रोल पंप अमले खे फुरे वरितो। धरती टीवी सीसीटीवी फुटेज हासिल करे वरिता। सजानी जे सेक्टर 5D में 4K चौरंगी वटि पुलिस वर्दी पातल 8 खां 10 जवाबदार पेट्रोल पंप ते आया ऐं पंप जे अमले सार्फिन खे यरगमाल बणाए हज़ारे रुपया फुरे विया। वाक़े जो केस दाख़िल, पुलिस जांच शुरू करे छॾी। कराची में रोड हादसे दौरान नौजवान हयाती विञाए वेठो। चारे फैसल ते अवामी मर्कज़ वटि हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में 6 वरनि जो नौजवान अज़ीज़ फौत थी वियो। कानपुर वेझो निंगर मीरवाह में बुढ़ी फौत। ॻोठ सरदारपुर जे रहवासन सोनिया मीरवाह में बुढ़ी फौत थी वई। मक़ामी तोबन लाश कढी वरितो, वारसनि हवाले। लेती लेती तां ॿिनि धुरनि में झेड़ो। हिकु ॼणो क़त्ल। ॻोठ शाह मोहम्मद में पैसनि जी लेती लेती तां झेड़ो थी पियो। गोली लॻण सबबि गुलाम अब्बास मारिजी वियो। पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। हालाणी भरिसां रोड़ी केनाल वटां कप तां औरत जो गोलियूं लॻल लाश सुञाणप न थी सघी। ऐं नेशनल T20 कप बलूचिस्तान जी टीम पंजाब खे 16 रनों सां शिकस्त ॾेई छॾी। मुल्तान में खेॾी वियल मैच में इमाम मलिक जी शानदार बैटिंग में बलूचिस्तान जी टीम 4 विकेटुनि जे नुक़सान ते 230 रन्स ठाहे वरितियूं। जवाब में सदरन पंजाब जे शान मसूद ऐं खुशदल शाह बहितरीन बैटिंग जो मुज़ाहिरो कयो। ऐं इन ते इन वक़्त जूं ख़बरूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़। चॉकलेट आंदे? हाँ, डिलाइट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पढ़ाई थी वेंदा आहिनि। ओ अम्मा, तू तो मुझी रानी आ, रानी। हाणे हिन घर में सिर्फ हिक ही रानी आहे। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां। यादि रखो, कोरोना जी वबा ख़तरनाक आहे ऐं जानलेवा बि थी सघे थी। कोरोना घटि थी हुई पर बेहतियाती सबबि वरी तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। एहतियात ऐं एहतियाती हिन जो वाहिद इलाज आहे। SOPs ते अमल करे पंहिंजी ऐं पंहिंजनि जी हयाती बचायो। चॉकलेट आंदे? हाँ, डिलाइट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि। ओ अम्मा, तू तो मुझी रानी आ, रानी।
हाणे हिन घर में सिर्फ हिक ही राणी आहे। नओ कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां। सिंधु दरियाह जी छोलियते हिक गुल बे गुल खां धार थियो। ओ जॾहिं लेटिया पेटिया लहरुनि ते हिक सुहिणी ॿियो में हार थियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजी पंहिंजी बाखला शादी। हिक ख़ूबसूरत सुबुह जो आगाज़। हिन ख़ूबसूरत सुबुह में आहिनि खोड़ सारियूं दिलचस्प ॻाल्हियूं। जंहिंमें आहे मेहमाननि सां माज़ी हाल मुस्तक़बिल बाबति कचहरी। जॾहिं रंगनि गुलनि ऐं पोपटनि सां भरियल सुबुह हुजे, ते आहे सुबुह जी सुरहानी। एहसास यादुनि सां मुनफरिद। सिर्फ ऐं सिर्फ धरती टीवी ते। सुबुह जी सुरहाण सूमर खां जुमे ते 9:10 ते। चॉकलेट आंदे? हाँ डिलाइट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि। ओ अम्मा तू तो मुझी रानी आ रानी। हाणे हिन घर में सिर्फ हिक ही राणी आहे। नओ कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां। सब सारा जहानन जे पालणहार अल्लाह जे लाइ आहे, जेको बाझारो मेहरबान ऐं क़यामत जे ॾींहुं जो मालिक आहे। तुंहिंजी इबादत करियूं था ऐं तोखां ई मदद घुरूं था। असांखे सिधी राह ॾेखार, जेका उन्हनि जी राह आहे जिन ते तो फज़ल कयो, न कि उन्हनि जी राह जिन ते तुंहिंजो ॾमर थियल आहे, ऐं न गुमराह थियलनि जी राह। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्य अला
اللهم رب هذه الدعوة التامة والصلاة القائمة آت محمدا الوسيلة والفضيلة والدرجة الرفيعة وابعثه مقاما محمودا الذي وعدته وارزقنا شفاعته يوم القيامة إنك لا تخلف الميعاد. ऐं अल्लाह हिन कामिल दावत ऐं क़ाइम थींदड़ नमाज जा रब हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे वसीलो ऐं फज़ीलत अता फरमाए ऐं खेसि मक़ाम महमूद ते फ़ाइज़ फरमाए जंहिंजो तो साणस वादो कयो आहे ऐं क़यामत जे ॾींहुं असांखे उन्हनि जी शफ़ात नसीब फरमाए। बेशक तू पंहिंजे वादे जे ख़िलाफ़ नाहे कंदो। अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेको शख्स पंहिंजी रोज़ी में बरकत ऐं कुशादगी चाहे थो या पंहिंजी वॾी उमिरि चाहे थो त उनखे घुर्जे त ॿियनि सां नरमी ऐं रहम वारो रवैयो इख्तियार करे। This program is brought to you by टाइगर एनर्जी बिस्किट्स, एनर्जी भरियो डोज हर रोज। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयन में। दिल खटो डिलाइट सा। Alrove Makkah City, the real marketing. Mobile 0313 3011 958. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सौरभ सुमरो ऐं मूंसां गॾु आहे बिस्मा। फन कॉल प्रोग्राम में असां जीअं त हिकिड़ी फन कॉल कंदा आहियूं ऐं फन कंदा आहियूं पंहिंजे सेलिब्रिटीज़ सां। अॼु असां जंहिं सेलिब्रिटी खे चूंडियो आहे फन कॉल करण जे लाइ उहो आहे असांजो प्यारो दोस्त एजाज़ कोलाची। तव्हां उन्हनि खे मुख़्तलिफ़ ड्रामनि में ॾिठो हूंदो। तमामु सीनियर एक्टर आहे, स्टेज ते बि तमामु घणो कमु कयो आहे असां उन्हनि सां ऐं मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते भी। ये हमारे दोस्त हैं एक एजाज़ कोलाची, बड़े खूबसूरत और खूबरू नौजवान हैं। और आपने उनको फ़ोन कॉल करके कहना है कि मैं आपको फेसबुक पर फॉलो करती हूँ और मैं एक प्राइवेट जॉब करती हूँ यहाँ पर, तो कोई मिलने का कोई सिलसिला होगा आपसे, कहाँ मुलाकात की जाए, कहाँ रहते हैं आप, तो आगे देखते हैं वो क्या कहता है। ठीक है जी नाज़रीन, त पोइ एजाज़ कोलाची ॾे कॉल मिलायूं था, ॾिसूं था त उन्हनि जो छा रिएक्शन्स आहिनि। अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम। एजाज़ कोलाची साहब बात कर रहे हैं? जी 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 मैं शाइस्ता बात कर रही हूँ। जी मैं PIA में जॉब करती हूँ, मतलब मैं आपको जो हूँ फॉलो करती हूँ फेसबुक के ऊपर। तो मतलब सिंधी आप माशाल्लाह इतना अच्छा काम कर रहे हैं और परफॉर्मेंस भी आपकी ज़बरदस्त है। तो मतलब सिंधी मैं इतना नहीं देखती हूँ आपके ड्रामे वगैरह, लेकिन मैं आपको फेसबुक पे ज़रूर फॉलो किया हुआ है। तो बहुत ही मुश्किलों से मैंने आपका ये नंबर निकाला है और आपसे कांटेक्ट करने की आज मैंने कोशिश की है। बड़ी मेहरबानी। कैसे हैं आप? ठीक है, ठीक ठाक, अल्लाह के एहसान। कराची में कहाँ किस एरिया से रहते हैं आप? कराची में महमूदाबाद में रहती हूँ मैं। अच्छा, महमूदाबाद। जी जी। तो अल्लाह आपको खुश करे, बड़ी मेहरबानी है आपकी। बस मैंने सोचा मैं आपको आज कॉल कर लूँ, बड़ी मुश्किलों से आपका नंबर निकाला मैंने, तो मैंने आज हिम्मत करके आपको कॉल कर ली है। बड़ी, क्या नाम बताया आपने? शाइस्ता। शाइस्ता जी जी। शाइस्ता जी, आपकी बड़ी मेहरबानी है, नवाज आपने गरीबों को नहीं मेहरबानी की क्या बात है। देखें, मैं आपको, आपकी पर्सनैलिटी जो है मुझे बहुत अट्रैक्ट करती है और बहुत पसंद है। मतलब पूरा एक ना आमिर खान की तरह लुक लगता है आपका।
चलो थैंक यू। ये पीटीसीएल नंबर है, ये दफ्तर का है? नहीं, मैं अपने घर से कर रही हूँ, अपने घर के पीटीसीएल से। अच्छा, अभी आप कहाँ हैं वैसे? आप अभी मैं घोटकी में। घोटकी में है, तो कराची कब आएंगे? बस कुछ दिन, अब लॉकडाउन वाला सिलसिला चल रहा है। फैमिली मेरी यहाँ है, मैं असल यहाँ का हूँ, कराची भी रहता हूँ, यहाँ घोटकी में। शादीशुदा हैं आप? जी। अच्छा, आप बच्चे भी हैं आपके? 6 बच्चे। 6 बच्चे हैं। वैसे कराची कब आएंगे आप वापस? तो आपका ये पीटीसीएल नंबर अगर मुनासिब समझे तो मोबाइल नंबर SMS करें, जब मैं आया तो आपको कॉल करूंगा। जी बिल्कुल, मैं आपको नंबर SMS कर देती हूँ, लेकिन मिलिएगा जरूर आके वापसी में। जी। अच्छा, नंबर आप काइंडली मुझे अपना नंबर जरा रिवाइंड कर देंगे? कौन सा नंबर? अपना जो आप यूज में नंबर, यानी व्हाट्सएप पे भी आपका वो नंबर हो ना? यही नंबर, यही वाला है? अच्छा, यही है। अच्छा, आपसे अगर एक दरख्वास्त करूं तो आप मानेंगे मेरी बात? जी, अगर मेरे बस में होगी तो। जी बिल्कुल, इतनी मुश्किल कोई बात नहीं मैं पूछूंगी आपसे। अगर आप मुझे कोई भी डायलॉग सुना दे, मतलब मेरी बहुत ख्वाहिश थी कि आपके मुंह से लाइव मैं सुनूं, कोई भी डायलॉग अगर सुना दे तो। अच्छा, आपके साथ कौन बैठा है जो आपको ये कह रहा है, बुलवा रहा है आपके लिए? मेरे साथ कौन बैठा है? मैं तो घर पे हूँ। अच्छा, चलो मैं भी दोस्तों में बैठा हूँ, इधर एक पार्टी है, वहाँ पे आए हैं। मतलब देखें, यही होता है ना कि अगर पहली दफा कोई अननोन बंदा कॉल करता है तो सामने वाले को यही लगता है कि हाँ झूठी कॉल कर रहा है भाई और ये पागल बना रहा है, या फिर नहीं, आपने बात ऐसी कर दी ना, इसलिए। कैसी बात? हाँ, चलो मैं चेयरमैन साहब के पास आया हूँ, आप अपना मोबाइल नंबर मुझे सेंड करें। जी, मैं आपको अपने नाम से मैसेज कर देती हूँ, आप सेव कर लीजिएगा मेरा नंबर। लेकिन कुछ अंदाजन बताएं तो आप कराची आएंगे कब तक? मैं फिलहाल आपको नहीं बता सकता, 10 दिन, 15 दिन, 8 दिन, कुछ भी लग सकते हैं। इतना टाइम लगेगा आपको? जी। चले ऐसा करें, आप मेरा नंबर लिख लें, आप मुझे टेक्स्ट कर दीजिएगा, मैं वेट करूंगी। फिर बात तो कर सकते हैं ना रात में? घर में फैमिली में मैं बात नहीं कर सकता, बाहर निकल के आपको वही ना, थोड़ी देर के लिए तो बाहर निकल के बात कर ही सकते हैं ना कॉल पे। इस टाइम शाम के जो भी टाइम 8 और 10 के टाइम में, इस टाइम में 8 और 10 के बीच में कॉल कर लेंगे इंशाल्लाह। तो फिर मैं वेट करूं? आप SMS कर दे, मैं बैठा हूँ चेयरमैन साहब के पास। जी बिल्कुल, SMS नंबर अपना कर दें। जी आप कर लीजिएगा। अच्छा, नंबर तो मेरा लिख लें, आप कैसे करेंगे कांटेक्ट? कटे वियो लगे तो किथे वेठो आए, बिजी हुयो ॾाढो दोस्तन सां। खैर ॿीहर कॉल मिलायूंस था। जी। हेलो, भाई ये किसका नंबर है भाई? हेलो, किसका नंबर डायल किया मुझे बताओ शाइस्ता, किसका नंबर डायल किया? अभी नंबर नहीं मैं अभी कॉल करता हूँ, मैं अभी ट्रेस करवाता हूँ, अपना बनाने के लिए मैं अभी ट्रेस करवाता हूँ, पता चल जाएगा किसका नंबर है। मैं अभी ट्रेस करवाता हूँ, तुम नहीं बताओ मुझे, मैं ट्रेस करवा लूंगा कहाँ का नंबर है। अब्बू नहीं, मैं क्या मतलब, मैंने अपने दोस्त। कौन बात कर रहा है? दोस्त था मेरा। दोस्त है तुम्हारा? दोस्त कौन बात कर रहा है इस नंबर से? अब तू क्या तो गला है, बार फोन बैक तो बैठता है। ये कौन बात कर रहा है भाई? कौन सी जबान में बात कर रहे हो? कौन बात कर रहे हो? मुझे नाम बताओ अपना। अब्बू मैं आपको समझाती हूँ। मैं नहीं, क्या समझाओगी तुम मुझे शाइस्ता? नहीं, मैं समझाती हूँ आपको, वो मेरे दोस्त है। ये कौन सी जबान में बात कर रहे हो तुम? मैं तेनू समझावा। हाँ, मैं आपको बता दूंगी, रुक जा अभी, अब कॉल नहीं मिला कर रहा हूँ, तुम खामोश रहो। कॉल काट दें प्लीज। ये कॉलर ट्यून लगाई हुई है, मैं तेनू समझावा की। हेलो, अब मोबाइल ही बंद करे छे, फोन था क्यों तो के मोबाइल बंद तो करे छे छो? मोबाइल तो यार एजाज कोलाची आ न तू? बाबा नूरला घुनियो तो गलाया। नूरला घुनियो कराची गां। कराची हुकुम करा, हुकुम करा, यार न सुना तो
न सुना भेटायाबाद में गॾु रहिया आहियूं यार पाड़े में तुंहिंजे में भेटायाबाद में गॾु रहिया आहियूं पाड़े में हा अरे याद ॾिया हे सवेर तोखे हिकिड़ी छोकिरीअ फोन कई मुंहिंजे नंबर तां यार इहो बार छा मसलो आहे बाबा गोली थी पोती हिते भेटायाबाद में एजाज कोलाची कंदी पई वते मां चयो मां तोसां ॻाल्हायां थो मुझे घर हल मुझे आवाज सही करे ॻाल्हाए हाणे इहो गति करे न ॻाल्हाए न बाबा हा आवाज सही करे ॻाल्हाए न बाबा गति छो विझी वेठो अरे बाबा कीअं आवाज सही त ॻाल्हायां थो नूरुल्ला न आहे तूं सोराब हा सोराब तूं ॻाल्हाए हा सोराब ज़ुमरो जावेद ॻाल्हायां थो हितां गॾु वेठो मां आवाज सुञातो बिल्कुलु सुञातई न बिल्कुलु बिल्कुलु ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहियो छोकिरी सवेरे ॻाल्हाए पई तोसां छोकिरी इजाज़ ॻाल्हायो बाक़ी वरी उनी छोकिरी तो फोन करे तव्हां फोन करायो छोकिरीअ खे तव्हां चओ था त 7 खां 8 वॻे ताईं कॉल कजां मां घर खां ॿाहिरि इहो असां घर न ॻाल्हाईंदा आहियूं घर वारी पुटी ॾींदी सभिनी सां साॻी हालत बिल्कुलु सभिनी सां साॻी हालत आहे भाउ हा सॼो साॻी हालत आहे इजाज़ चओ न 7 खां 8 मां ॻाल्हाए सघां त पोइ न ॻाल्हाईंदुमि अलीगुल मल्ला सलाम पियो ॾिए तव्हांखे वालेकुम सलाम इजाज़ सां ॻाल्हायो छोकिरी ॻाल्हायो हा सोराब चाल आहे सोराब ज़ुमरो बि ॻाल्हाए फोन छो बंदि करे वई फोन छो बंदि करे वई सवेर मां सम्झी वियो मां वरी ख़बर आहे छा सम्झियो मां चयो हिननि खे चयोमांसि मां चयो निसार रमन जी आहे वरी सदाई कंदो आहे मज़ाक सम्झी अच्छा निसार रमन कंदो आहे छोकिरी वोकिरी का हूंदी त मिड़े हल गुल कंदे इजाज़ असां ख़बर आहे सॼी त पोइ मां चयो हाणे मथूं खाईंदा ड्रामे बाज़ सिखनि था हरू भरू शाम खां घर ॾियणी पवंदी असांखे बि माशाल्लाह तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हायो ऐं मुअज़्ज़म तरीक़े सां न बाबा तव्हां बि गंदी ॻाल्हि न कई मां चयो ऐं मूंखे ख़बर हुई त पोयां को आहे हुनखे हिकिड़ो जुमिलो ॿुधो मां चयो तव्हांखे केरु थो चवरायो डायलॉग इहो चयो तव्हां हिते सम्झ मां सम्झी वियुमि ॻाल्हि खे बिल्कुलु सही वॾा एक्टर आहियो तव्हां बाक़ाइदे पुराणा फिरोने दौर जा अदाकार तव्हांजा दोस्त आहियूं साल थी बस महिरबानी असांजो प्रोग्राम आहे फन कॉल यूट्यूब ते तव्हां ॾिठो हूंदो धरती टीवी जो प्रोग्राम आहे फन कॉल हुन में असां मुख़्तलिफ़ सेलिब्रिटीज़ खे ईअं कॉल करे थोरो चिड़ाईंदा आहियूं थोरी देरि पहिरियां मीर मोहम्मद लाखो साहिब सां बि कॉल कईसीं ऐं ॿिया बि सुठा सुठा अदाकार असां सभिनी सां ॻाल्हायोसीं तव्हां सां बि ॻाल्हायो ॾाढो मज़ो आयो वॾी महिरबानी एजाज़ कोलाची साहिब ओके ओके वॾी महिरबानी जी नाज़रीन इहो हुयो असांजो दोस्त एजाज़ कोलाची साहिब जंहिंसां असां थोरी देरि खां पोइ वरी कॉल कईसीं त कॉल खईं हुननि पहिरियां त नंबर ई बंदि करे छॾियो हुयो ईंदड़ वरी फन कॉल ते कोई ॾिसूं था केरु असां सां गेस्ट हूंदो ऐं हुन सां कॉल करे वरी हुन सां फनी काई सिचुएशन ठाहींदासीं तेसि ताईं असां ॿिनी ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ यादि रखो कोरोना ख़तरनाक आहे ऐं जानलेवा बि साबित थी सघे थी कोरोना घटि थी हुई पर बेहतियातीअ सबबि तेज़ीअ सां पखिड़िजी रही आहे एहतियात एहतियात ऐं एहतियात ई वाहिद इलाज आहे SOPs ते अमल करे पंहिंजी ऐं पंहिंजनि जी हयाती बचायो अस्सलाम वालेकुम नाज़रीन फन कॉल सां गॾु सोराब ज़ुमरो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे अॼु मूंसां गॾु बिस्मा जी जॻह ते शेरदिल ॻायो आहे कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे तमामु सुठो आर्टिस्ट आहे असांजो ऐं अॼु असां हिकिड़ी फन कॉल कंदासीं जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां मुख़्तलिफ़ सेलिब्रिटीज़ खे फन कॉल कंदा आहियूं अॼु जेका असां कॉल कंदासीं उहा ॾाढी फनी कॉल थींदी ऐं कॉल बि हिकिड़े अहिड़े माण्हू खे कयूं था जेको ॾाढो सुठो दोस्त आहे असांजो तमामु हसास माण्हू आहे फिल्मुनि में ऐं ड्रामनि में तव्हां हुनखे ॾिठो हूंदो त ॾाढा जंगजू कैरेक्टर कंदो आहे ऐं वॾा ऐं दिलेर बहादुर वारा कैरेक्टर कंदो आहे हूअं बि हक़ीक़ी ज़िंदगी में ॾाढो दिलेर ऐं बहादुर आहे पर हसास ॾाढो आहे ऐं उनखे असां कॉल कंदासीं तव्हां यकीनन मुंहिंजो इशारो सम्झी विया हूंदो अॼु असद कुरैशी साहिब सां असां फन कॉल जे ज़रिए कुझु फन कंदासीं ॾिसूं था त हू छा थो चए शेरदिल मां तव्हांखे सॼो सिस्टम सम्झाए छॾियो आहे ठीकु आहे छा छा ॻाल्हाइणो आहे त कॉल मिलायूं था असां असद कुरैशी साहिब ॾे हेलो सर अस्सलाम वालेकुम हेलो सर अस्सलाम वालेकुम हेलो सर आवाज़ अचे पियो मुंहिंजो तव्हां ॾे हा हाणे अचे पियो सर मां सर ॻाल्हायां पियो गोदाम चौरंगीअ खां फैन आहियां सर तव्हांजो वॾो हा त पोइ ही त तो हुन PTCL तो ॻाल्हाए
सर वो PTCL तां ॻाल्हायां पियो, उते जेको आहे सो घर जो ई नंबर आहे मुंहिंजो, ऐं मां जेको आहे सो तव्हां ॾे सर हिकिड़ो मैसेज आयो हो, पैसा मोकिलिया 500 रुपया इज़ी लोड कयो हुयो, फैक्ट्रीअ में कमु कंदो आहियां सर, हिते तव्हां को ड्यूटी वग़ैरह जो कराए ॾियो, महिरबानी थींदी तव्हांजी। ड्रामा सॼ ॾिठा आहिनि तव्हांजा, KTN खां वठी फैन आहियूं तव्हांजा। हा न मां सम्झो न छा इज़ी पैसा छा सर वो तव्हां ॾे मां रिक्वेस्ट मोकिली हुई, तव्हां सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल बि थी हुई मैसेंजर ते, तव्हां चयो त 500 रुपया इज़ी लोड मोकिलियो, हाणे मां मोकिलियो इज़ी लोड। तोखे चवंदुसि सर तव्हांजी ID आहे, बिलू वॻो पातल हुयो, तव्हां दुकान ते बीठा हुयो। मुंहिंजी ID न आहे सर पोइ मां त सर पैसा बि मोकिलिया तव्हां ॾे। तूं हाणे मूंखे चरियो न कर, मूंखे चरियो न कर, मां तो जणनि खे खीसे में खणी हलण वारो आहियां। तूं कंहिंखे थो चरियो करे, मुंहिंजियूं जेके फेक आइडियूं मां उन्हनि जी निशानदेही कई आहे, तो वरी मुंहिंजे मथां ई जेको आहे सो इल्ज़ाम थो हणे त जेको आहे सो मां तोखां 500 रुपया वठंदा आहिनि। न सर उहो इल्ज़ाम त न आहे, मां सर मुंहिंजो आवाज़ त सुञाणे थो न। सर मां तव्हांजो फैन आहियां, ज़रा असद कुरैशी साहब पिया ॻाल्हायो। ज़ाहिर आहे मुंहिंजो आवाज़ त जातल सुञातल आहे। जी सर ठीकु आहे, तोखां कंहिं जेकॾहिं पैसा घुरिया हूंदा ज़ाहिर आहे त उहो तोड़ सबूत त हूंदो न। सर मूं वटि मैसेज पिया आहिनि तव्हांजी ID तां मैसेज आयो हुयो। छा आहे उन में सर हुयो त तव्हां 500 रुपया इज़ी लोड कयो, त मां कंहिंसां ॻाल्हाए करे तव्हांजी जो सर असद कुरैशीअ जे नाले सां ई आहे, बिलू पहिरियों 22 उहे मां ब्लॉक करायूं, ठीकु आहे, साइबर क्राइम में FIR वारनि वटि। हाणे 12 आहिनि, इहे बि 12 इंशाल्लाह सूमर ॾींहुं ब्लॉक थी वेंदा ऐं उन्हनि खे सज़ाऊं बि अची वेंदियूं। हिन पहिरीं मां त उन्हनि खे बख़्श न कंदुसि, उन्हनि खे बि मां हींअर टंगराईंदुसि, बंदि बि कराईंदुसि, छो त पहिरीं एज़ अ सिंधी मूं थोरी ढर रखी, हथु हल्को रखियो त पंहिंजा सिंधियुनि फेक आइडियूं ठाहिनि था। छॾियो हाणे हे नंबर तव्हांजो ई आयो न, पोइ हाणे नंबर तो हाणे कंहिंखां बि वरितो हूंदो, वरितो हूंदी नंबर। सर मां कंहिंखां नंबर वरितो न आहे, तव्हां पाण सेंड कयो आहे मूंखे मैसेंजर ते। अननोन माण्हुनि खे मां अहिड़ो चरियो न आहियां, मां हिकु मशहूरु शख्सियत थी करे अननोन नंबर अननोन माण्हू खे मां कीअं थो नंबर त पंहिंजो ॾेई सघां। सर मां तव्हां सां मां ॾिठो ई कोन्हे ज़िंदगी में, मां तोखे न ॾिठो आहे। सर चेट थी हुई पंहिंजी, तव्हांजो 500 रुपया मोकिलियो त मां तव्हांखे नंबर मां चेट न कंदो आहियां। मूं वटि जेके बि आहिनि मुंहिंजा सुञातल आहिनि, मूं वटि एड थियल आहिनि। मुंहिंजी जेके असल ID आहे उहो मूं वटि मुंहिंजा पंहिंजा सुञातल आहिनि, सहाफ़ी दोस्तनि जिन खे मां पर्सनल सुञाणींदो आहे। सर पोइ हाणे पैसा मां न रखंदो आहे। सर पोइ हाणे 500 रुपया हाणे मां तोखां वधीक बस नथो कयां, बस हाणे बंदि कर। सर हाणे पैसा पोइ वापसि कयो। दुकान ते रीडायल कयोसि था नंबर, दुकान वारे वटि बीठो आहे, उनजे नंबर तां कॉल थो कयां। जी नाज़रीन, असद कुरैशी साहब त लॻे थो कावड़ में हुयो ॾाढो, ऐं थी सघे थो उन्हनि फैंस वाक़ई घणो तंग कयो हूंदो, ऐं हुननि वीडियो बयान बि पंहिंजो हिकिड़ो जारी कयो त मुंहिंजी ॿियूं सभु फेक आइडियूं आहिनि। असद खान कुरैशी जेको आहे इहा ई मुंहिंजी ID आहे, त उन्हनि सां फ़न कयोसीं, पर हुननि फ़ोन ई बंदि करे छॾी, हाणे खणणी कोन था। हाणे असां पंहिंजे मोबाइल तां हुनखे फ़ोन कॉल कयूं था ऐं ॾिसूं था उहे छा था चवनि। स्पीकर खोलियो आहे। हेलो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं असद कुरैशी साहब, तव्हां केरु आहे? साईं असद कुरैशी साहब, तव्हां न सुञातो शायदि मूंखे? न मां कोन सुञातो साईं, मां फेसबुक ते फ्रेंड आहियां तव्हांजो साईं। न पर मूं वटि तूं न आई फ्रेंड। साईं मां तव्हां चेक त कयो न, असद खान कुरैशी तव्हांजो ID आहे न फेसबुक ते। तुंहिंजो नालो छा आहे? साईं मुंहिंजो नालो इफ्तिखार। इफ्तिखार मूं वटि न आहे। साईं असद खान कुरैशी तव्हांजी ID आहे न फेसबुक ते? 12 आइडियूं फेक आइडियूं उन्हनि में हूंदी न साईं, न इहा जेका तव्हांजी असली जंहिं ते तव्हां वीडियो बि रखी, वरी कटियो, मुंहिंजो नंबर शायदि कोन्हे छा? हाणे इहो बि न खणंदो लॻे। साईं अस्सलाम वालेकुम। सौराब सूमर बि ॻाल्हायां बाबा। आवाज़ सुञातो न? अलाए असांजो नंबर ई न पिया खणो, वरी ज़हीर साहिब खे चयमि तव्हांजो खणो, ताहिर साहिब जो बि न पिया खणो। न मां खणा कंहिंजो बि कोन पियो, छो त मूं वटि जेको आहे यार PTCL त तव्हां वटि कॉल आई, हा हा, उन खां पोइ वरी ॿिए जी कॉल आई, हा हा, हाणे मश्करियूं कंदो त ज़ाहिर आहे त मां न खणंदुसि न। हा सही सम्झी सम्झंदुसि, छो त मां ॼट त न आहियां, जाहिल त न आहियां। न न बिल्कुलु फन कॉल प्रोग्राम हुयो असांजो, उन मां पिया कॉल कयूं। मां सम्झी वियुसि बाबा, हाणे एतिरो अर्सो तो मूंसां गॾु गुज़ारियो,
हाणे एतिरो बि मां बेवकूफ़ न आहियां, मां पाण आवाज़ जो बादशाह आहियां, कंहिं दौर में फिल्म जूं डबिंग कंदा आहियो। हा आवाज़ में कंदो, बिल्कुलु आवाज़ चेंज करे ॻाल्हाईंदा जी आवाज़ में हमायूं कुरैशी, सुल्तान भाई थियो या जेके बि एक्टर मंजूर मुराद, मां नसरी नाज़ सां डबिंग कंदा हा बिल्कुलु आवाज़ मटाए असां ॻाल्हाईंदासीं। ज़ाहिर आहे त उहो तजुर्बो त आहे न, हाणे मां तोखे चई न पियो सघां। हा मुंहिंजो हाणे छा चवां? न मुंहिंजो नंबर तव्हां वटि सेव हुयो? तुंहिंजो नंबर मूं वटि सेव न आहे। हा तॾहिं तव्हां पुछो न तूं केरु आहे, मां जेको ॿी कॉल कई मां मोबाइल तां ॿ लफ़्ज़ तो ॻाल्हाया त उन मां बाक़ी पीटीसीएल वारो न सम्झी सघिया हुयो। पीटीसीएल वारे ते चाहे त मां थोरो झटको लॻो सम्झां पियो, पर पोइ मुंहिंजो थी सघे थो आवाज़ मतिलबु मैच थींदो हुजे। पोइ वरी जॾहिं मां हितां सर्च करे वरी हिनखे घुमाए ॾिठो त किथां जो आहे, थोरो वक़्फ़ो विच में जेको फोन न पियो खणा, ज़ाहिर आहे त वरी पोइ ख़बर पइजी। अच्छा इहो फेसबुक फ्रेंड हो तव्हांजो जेको चइबो 500 रुपया तव्हां ॾे मोकिलिया आहिनि जेको चइबो तव्हां कयो मां तो सम्झां पियो न, मुंहिंजो हाणे हिनखे छा चवां, मुंहिंजो तो जहिड़ा त मां खीसे में खणी हलंदो आहियां। बिल्कुलु उहो तव्हां सां थियो आहे छा ईअं फेक आईडीज़ तां मैसेजेस वञनि था माण्हुनि ॾे? हे थियो ईअं आहे त पहिरियों 22 आईडियूं हुयूं। अच्छा 2-3 साल पहिरीं। हा उहे वरी मूं बंदि करायूं, माना इहे सज़ा पता कंहिंखे न ॾियारी न। त मां दोस्तनि खे चयो त मुंहिंजे यार हे त हिन तरीक़े सां थियो न, उन्हनि वरी बंदि थियूं। 2-3 साल पुॼो अची वियो, वरी हाणे 12 आईडियूं ट्विटर ते बि ठाहियूं अथऊं तव्हांजूं आईडी? ख़ुदा ख़बर हुई, अलाह खे मां त न सोशल मीडिया ते अॼुकल्ह एक्टिव बि न आहियां। हा न आहियो बिल्कुलु बिल्कुलु न आहियां। मूंखे हिकिड़े कंहिं दोस्त पंहिंजे सजल ॻोठ जे पासे जो आहे, उन निशानदेही कई मुंहिंजा व्हाट्सअप ते पहिरियों फोन कई, पोइ मूंखे चयारे हे मोकिलियांव थो तव्हां ॾिसो त सही। जी मोकिलियो। अच्छा ताज़ियूं माना जेके न हफ़्ते जे अंदरि थी वञनि। हलो ख़ैर आहे, ठीकु आहे, बस न कजो पैदा थींदियूं न इहे पैदा थियूं। ठीक ॿियो कुझु हल न हो, दोस्तनि सां सलाह मसलत कयमि वरी भलो कयो वीडियो बयान रिकॉर्ड करे उन में। हा बिल्कुलु असां बि तव्हांजी उहो वीडियो ॾिसी करे ई चयोसीं त ईअं दोस्त खां कॉल कराईसीं, चइबो आहे ॾिसूं तव्हां ॾे फेक आईडी तां मैसेज आयो त 500 रुपया मोकिलियो, ॾिसो असद कोई साहब छा थो तव्हां टुप जवाब ॾिनो। उन में ईअं हो त मुंहिंजे कंहिं परस्तार खे माना हिननि चयो त असद कुरैशी जेको आहे रिकॉर्डिंग पियो करे, थोरो शहर खां ॿाहिरि आहे, हुनजो बैलेंस ख़तम थी वियो आहे, 100 रुपए जो इज़ी लोड मोकिलियो। हालत ॾिसो यार, असद कुरैशी लाइ हैसियत बेग़ैरतनि खे मुंहिंजी यार चलो उनजी ॻाल्हि पैसे जी न आहे, असुल मवाद जेको आहे को सियासी को मज़हबी अहिड़ी का शइ न रखी छॾे। कंहिं बि फेक आईडी ते वञे त अबोज माण्हू त पहिरियों त सम्झंदा त असद कुरैशी यार पंहिंजी आईडी अथऊं, जेको आहे सो हे लिखियो आहे हीअ लिखियो आहे, हिन खां बहितर इहो आहे त हिकिड़ो वीडियो बयान रिकॉर्ड करे। इहो भलो कयो बस असां तव्हां ईअं फन कयोसीं थोरो साईं असद कुरैशी साहब, अगरि नाराज़ न थिजो, अॻे ई ज़हीर मुजिद साहब ॾिजे पियो त यार नाराज़ न थी वञे, अॻे जेको आहे मां अॻे ई मक़सद आहे त पहिरें फुर्सत में सम्झी वियो तव्हांखे। अच्छा ठीक है, हिन सां मां चर्चो केतिरो कयां, हिन सां केतिरो ॻाल्हायां। ठीक मां परेशान वेठो आहियां। अच्छा मथां हलो ठीकु आहे, अलाह ख़ैर कंदो। सही वॾी महिरबानी असद कुरैशी साहब, वॾी महिरबानी। तव्हांजी आवाज़ चेंज कंदा कंहिं दौर में मां बि कंदा हुयो, सिनेमा जी फिल्मुनि में कंदो रहंदो। जी बिल्कुल। इन में जेको अकुल शऊर वारो माण्हू आहे न, त जेकॾहिं हिनखे बारीकी सां ॾिसंदो त सम्झी वेंदो, सम्झी वेंदो त फलाणो माण्हू आहे। हा बिल्कुल। जेकॾहिं हुनखे जज़्बात में खणी ऐं अंध में हलंदो त पोइ त ज़ाहिर न सम्झी सघंदो। बिल्कुल सर, महिरबानी वॾी, तव्हां सां ॻाल्हाए ॾाढो मज़ो आयो, वॾी महिरबानी असद कुरैशी साहब। ओके अञा चए पियो लख थोरा तव्हांजा बि वॾी महिरबानी। जी त असद कुरैशी साहब असां सां गॾु हुयो, ऐं जेको शुरू में त ॾाढो काविड़जी वियो, पोइ बाद में जॾहिं असां पंहिंजे मोबाइल तां हुननि खे कॉल कईसीं त पोइ हू चवंदा मां पाण इहो कमु कंदो रहियो आहियां। ज़ाहिर सीनियर आर्टिस्ट आहिनि, फिल्म स्टार आहिनि, फिल्मुनि में डबिंग कंदा रहंदा आहिनि, मुख़्तलिफ़ आवाज़ूं कढी। पर बहरहाल असद कुरैशी साहब तव्हां सां फन कॉल करे ॾाढो मज़ो आयो, वॾी महिरबानी तव्हांजी बि। शेरदिल गांव साहब तव्हां आयो, ऐं आईंदा अचो त वेंझी अचिजो पोइ, ठीकु आहे? त ईंदड़ फन कॉल ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। This program is brought to you by टाइगर एनर्जी बिस्किट्स, एनर्जी भरियो डोज हर रोज। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपए में, दिल खटो डिलाइट सा। Alrove Makkah City, the real marketing. Mobile 0313 3011 958.
हैदर कादरी तरफ़ा अमां सभिनी के धरती जो जमालो में भलीकार 4 फुकड़ा आहिनि पाकिस्तान में पहिरीं आदमशुमारी कॾहिं कराई वई। लकी बॉक्स में असां शामिल थी चुका आहियूं ऐं अवां असांखे पंहिंजो लकी नंबर ॿुधाईंदव। जी हा। जवाब गलत आहे। ठीक लॻा। थैंक यू अदी, थैंक यू। नंबर 7 नंबर ॿुधायो आहे असांखे भाउ। खुश रहो पंहिंजे ख़र्च ते भाउ। असीं प्यार करण वारा माण्हू। ॾिसंदुमि त शौकिया सिंगर में सभ खां पहिरीं कॉल कहिड़े शहर खां पई अचे। पहिरियों सेगमेंट आहे ख़ूबसूरत शायरी। जो अब्दुल लतीफ चए मिटीअ लदो मान हसी जिंदगी है गुज़री वई। रेड कलर असांजी अदी शुमाइला हिंगोर जा खां चूज़ कयो आहे। रेड कलर मां फुकणे खे फाड़ींदुमि। केड़ी पर्ची आहे। टन टन टे ॾुखिया हिकिड़ो सोलो सवाल। पाकिस्तान कॾहिं आज़ाद थियो? 1947। विनर आहे मोहम्मद रमज़ान फ्रॉम कराची। हर नज़ारो लगे तो सुरमाई। दाल दर्दा 20 सेकंड्स में केतिरा नाला खणी सघो था? करवा दो शिकार। 2 विनर आहे जंहिंजो नालो आहे नूर अली चांग शाहपुर चाकर। धरती जो जमालो वाह वाह जमालो। This program is brought to you by टाइगर एनर्जी बिस्किट्स, एनर्जी भरियो डोज हर रोज। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपए में। दिल खटो डिलाइट सा। Alrove Makkah City, the real marketing. Mobile 0313 3011 958. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फन काल सां गॾु अॼु असां तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। बिस्मा बि मूंसां गॾु आहे, मां आहियां सौरभ सुमरो। फन काल अॼु असां कंदासीं नीलम एलिफ खे। नीलम एलिफ तमामु ख़ूबसूरत असांजी मॉडल बि आहे, एक्ट्रेस बि आहे ऐं उनखे असां कॉल करे चवंदासीं त तव्हांजो पिज़्ज़ा जेको ऑर्डर तव्हां कयो हुयो उहो तयारु थी चुको आहे ऐं निकिरी चुको आहे तव्हांजे घर ॾे। प्लीज़ इहो कलेक्ट करे वठिजो ऐं उनखे पैसा बि ॾेई छॾिजो। त असां हाणे नंबर मिलाईंदासीं नीलम एलिफ जो। हेलो अस्सलाम वालेकुम मैम। वालेकुम सलाम। पिज़्ज़ा बात कर रही हूँ जी मैम। आपके 2 ऑर्डर्स थे वो रेडी हो गए हैं। आपके ऑर्डर्स जो था उसके अंदर 2 लार्ज पिज़्ज़ा थे आपके चिकन टिक्का, उसके साथ आपके 4 फ्राइड विंग्स थे और 1 कोल्ड ड्रिंक थी जो पैक कर दी गई है, आपको डिलीवर करवाई जा रही है। और आपका बिल जो है मैम 3300 रुपये है। मैंने कोई ऑर्डर नहीं किया मैम, ये आपका ही नंबर है और आपके ही एड्रेस पे यहाँ पे आपका ऑर्डर प्लेस हुआ हुआ है। अभी राइडर एड्रेस क्या है मैम? एड्रेस आपका मेंशन हुआ हुआ है यहाँ पे PCHS phase 6। सॉरी मैं वहाँ पे हूँ नहीं मैम, लेकिन ये नंबर आपका ही है तो इसलिए यहाँ पे हमारे पास मेंशन है, तो आपको ये डिलीवर करवाया जाएगा। काइंडली आप जो लोकेशन आपके पास है, एड्रेस है, वो एड्रेस मेरा है नहीं और अभी नंबर मेरा है तो मुझे नहीं पता, मैंने नहीं किया। ठीक है मैडम, ये ले जाओ। मैं 1 मिनट भाई, 1 मिनट मैं कंफर्म कर लूँ उनसे। ये पिज़्ज़ा तैयार है, ले जाओ। मैं बाइक तैयार है मेरी। भाई 1 मिनट रुकिएगा। ये एड्रेस है बदर कमर्शियल का एड्रेस है। बदर कमर्शियल का? बदर कमर्शियल ये है। जी जी आप मैडम ले जाओ फिर। मैं जी आप ले जाए। मैम, ये आपके नाम पे ही रजिस्टर है और आपका ही फोन नंबर है, तो ये आपको ही डिलीवर करवाया जाएगा। मैं राइडर को यहाँ से भेज रही हूँ, आप प्लीज एक्सेप्ट कर लीजिएगा। आपके पास क्या एड्रेस आया? पिज़्ज़ा का ऑर्डर था ना मैडम, ये मैं पिज़्ज़ा लेके जाऊँ, क्या करूँ? भाई आप ले जाइएगा, 1 सेकंड में मैम को इन्फॉर्म कर दूं। पैसे उनसे लेने ना वहाँ से जाके। जी आप पैसे उनसे ले लीजिएगा। ठीक है। ठीक है मैम, ये आपके पास राइडर अभी हमारी तरफ से निकल रहे हैं, ये आपको डिलीवर कर देंगे। आप किस तरफ डिलीवर कर रही हैं मुझे ये बताइए। मैडम आप मुझे फोन दे, मैं उनको एड्रेस तो कंफर्म कर लूँ। हेलो मैडम, सलाम अलैकुम। जी बोला। मैडम ये बदर कमर्शियल का एड्रेस आया आपका, ये पिज़्ज़ा में लेके आ रहा हूँ अभी आपके उधर बंगले पर। ठीक है लेकर जाओ। तो पैसे आपके पास है इतने अभी या फिर उधार करवाएंगे? नहीं, आप बदर पर जाएं, आपको मिल जाएंगे पैसे। नहीं, वहाँ कैसे जाऊँ? आप वहाँ पर है नहीं है? मैं वहीं पर मिल जाऊंगा। तो पैसे आपके पास इतने हैं या मैं अपने तनख्वाह से कटवा लूँ? आप अपनी तनख्वाह से कटवा लीजिएगा। तो सबके साथ ऐसे ही करते हैं आप?
जी जी बिल्कुल मैम। ऐसे नहीं कर, हमें तो एक पिज्जा पे 50 रुपए मिलता है। मैडम, हेलो मैडम, हेलो मैडम, बकवास तो समझिए अला न समझिए। सोराब सुमरो को गया फन काल में। हाँ बिल्कुल ठीक ठाक। पिज्जा माना घुराए करे पुछंदा पैसा उन्हनि खां वठो वञी करे, पाण कटे छॾियो। हाँ मूंखे सम्झ नथो अचे न, आहे के मां त चयो ठीकु आहे, अगरि कंहिंखे वधीक शौक़ु आहे ॻाल्हाइण जो त भले ॻाल्हाए वठो। अच्छा, असांजो ही प्रोग्राम आहे फन कॉल, जंहिंमें असां सेलिब्रिटीज़ खे कॉल कंदा आहियूं ऐं फनी उन्हनि सां ॻाल्हियूं कंदा आहियूं। ओके ओके। तव्हां मतिलबु पिज़्ज़ा खाईंदियूं आहियो ॾाढो? हाँ मां पिज़्ज़ा खाईंदी आहियां, पतला ई घटि खाईंदी आहियां। अच्छा अच्छा, पोइ वरी पोइ जेको खणी ईंदो आहे हुनखे चवंदा पैसा हाणे पंहिंजे पघार मां कटराए। हाँ बिल्कुलु। अच्छा, माना तव्हां त पिनाईंदो सफ़ा राइडरनि खे, जेके पिज़्ज़ा जा राइडर आहिनि, ॿियो छा? उन्हनि खे छा कंदा आहिनि? पिनाईंदव उन्हनि खे, ॿियो छा? उहो पिज़्ज़ा ऑर्डर खणी छॾे ॾींदा। हाँ हाँ बिल्कुलु बिल्कुलु, मुंहिंजी छा कोशिशि आहे कि जेतिरा बि आहिनि न रॉन्ग नंबर ते कॉल करण वारा, उन्हनि खे मां पिंगायां सही करे। वाह वाह, ॾाढो ज़बरदस्त। नीलम एल्फ, तव्हां सां ॻाल्हाए मज़ो आयो, फन कॉल कईसीं तव्हां सां, वॾी महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी। जी नाल इहा हुई नीलम एल्फ, जंहिं चयो हा पिज़्ज़ा भली खणी अचो, मदर कमर्शियल में किथे बि वञी ॾियो, पैसा बि तव्हांखे उतां मिली वेंदा, जे न त पंहिंजे पघार में ई कटराए वठिजो। वाह वाह, ॾाढो मज़ो आयो। बिस्मा आपने देखा, नीलम एल्फ के साथ हमने फन कॉल किया। ईंदड़ फन कॉल ताईं वरी असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। यादि रखो, कोरोना जी वबा ख़तरनाक आहे ऐं जानलेवा थी सघे थी। कोरोना घटि थी हुई पर बेहतियात जे सबबु वरी तेज़ीअ सां पखिड़िजी रही आहे। एहतियात एहतियात ऐं एहतियात ई वाहिद इलाज आहे। SOPs ते अमल करे पंहिंजी ऐं पंहिंजे प्यारनि जी हयाती बचायो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फन कॉल सां गॾु सोराब सुमरो तव्हां साम्हूं हाज़िर आहे। मूंसां गॾु आहे बिस्मा, जेका मूंसां गॾु हूंदी आहे। असां फन कॉल कंदा आहियूं मिली करे कंहिं सेलिब्रिटी सां। अॼु असां हिकु अहिड़ी सेलिब्रिटी खे फन कॉल कंदासीं जेका सोशल मीडिया जो तमामु घणी सुपर डुपर हिट आहे, पाण में ॾाढी सुठी एक्ट्रेस बि आहे, मॉडल बि आहे, होस्ट बि आहे। त रूबी अली जेका आहे असांजी ॾाढी सुठी दोस्त, रूबी अली खे कॉल कंदासीं। उन्हनि कुझु ॾींहं अॻु हिकु स्टेटस रखियो फेसबुक ते त माण्हू हिते टे टे शादियूं था कनि, असांजी हिकिड़ी बि कोन थी थिए। असां मैरिज ब्यूरो वारा थी करे उन्हनि खे चवंदासीं त असां तव्हांजे लाइ रिश्तो ॾिठो आहे, तव्हांजो स्टेटस ॾिसी करे तव्हांजी छा डिमांड्स आहिनि, छा कहिड़े क़िस्म जो छोकिरो हुजे। जी हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। रूबी मैम जी, लवली मैरिज ब्यूरो से बात कर रही हूँ। सॉरी, लवली मैरिज ब्यूरो से बात कर रही हूँ। जी बोलें। जी मैम, काइंडली हमारे डायरेक्टर साहब से बात कर लीजिएगा। सॉरी मैं बात नहीं कर सकती, अल्लाह हाफिज। सॉरी मैं बात नहीं कर सकती, अल्लाह हाफिज आपके डायरेक्टर से। पता होगा उनको, बड़ी तेज है। अब ये दोबारा नंबर ही नहीं उठाएंगी। हाँ नहीं उठाएंगी, दूसरे नंबर देखें भाई, मेरे नंबर से कर। मैरिज ब्यूरो का नाम सुन के ना फोन बंद कर दिया। मैरिज ब्यूरो से अभी जा रही है कॉल। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। रूबी अली बात कर रही हैं? जी रूबी बात। अभी थोड़ी देर पहले मेरी सेक्रेटरी ने आपको फ़ोन किया, लेकिन आपने फ़ोन बंद कर दिया। कोई मसला है शायद, आप बात नहीं करना चाहती शायद? नहीं, वो पता नहीं क्या कह रही थी, किसी मैरिज ब्यूरो से बात कर रही हूँ, तो मेरा उनसे क्या काम भाई? नहीं, वो हमने दरअसल आपका स्टेटस देखा था तकरीबन ये 22 मई को, ये अच्छा। कि यहाँ 3 शादियों का ट्रेंड चल रहा है, हमारी एक भी नहीं हो पा रही, अल्लाह हम कुंवारों को सब्र देना। तो अगर आप इंटरेस्टेड हैं तो हमारे पास कुछ रिश्ते हैं, एब्रॉड के भी हैं, फॉरेन के और यहाँ पाकिस्तान के भी। Are you serious? मतलब सीरियस, मैं आपकी मजाक कर रहा हूँ। आपकी तबीयत सही है? कह रहा है कहाँ बाबा, सब खैरियत है? कौन बात कर रहे हैं? नहीं, मैं, आप शायद नहीं जानती, हमारा लवली मैरिज ब्यूरो है यहाँ पर कराची में। अच्छा जी। जी जी, ऑफिस का नंबर है हमारा, हमारा ऑफिस है यहाँ पर सदर में। ओके। आपका नंबर भी हमने आपके चैनल से लिया जहाँ पर आप काम करती हैं। अच्छा 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 अच्छा। जी। तो चैनल वालों ने क्या कहा कि ये आप जाके रूबी की शादी करवा दें? वो मुझसे बेजार है? नहीं, हमने उनसे नंबर लिया कि भाई हमने उनसे बात करनी है।
माशाल्लाह से सुपर डुपर हिट हैं और एक्ट्रेस हैं बहुत अच्छी। तो हमने ये कहा आपके कुछ अगर डिमांड है कोई तो हमें बता दें। अल्हम्दुलिल्लाह। मतलब क्या किस किस्म का रिश्ता आपको दरकार है? मैंने तो जस्ट मजाक किया था, वो तो ऐसे स्टेटस नहीं तो फिर शादी मुझे भी करनी है। नहीं तो आप मतलब ये जो आपने स्टेटस रखा था रात को 2:21 पे, जी जी। उस वक्त मजाक मतलब आई डोंट नो आप मजाक कर रही थी ये फन के लिए था, ये ऐसे ही था। देखें मिस रूबी अली, मैं जो भी सोशल मीडिया पे कर रही होती हूँ या तो किसी कोई ना कोई सोच की कर रही होती हूँ या फन के लिए कर रही होती हूँ, जस्ट और कोई ऐसी बात नहीं होती। असल में हमने मजाक इसलिए नहीं समझा क्योंकि इसमें लिखा हुआ था फीलिंग्स हर्ट ब्रोकन। तो आखिर में लिखा तो नहीं हुआ कहीं पर के मजाक कर रही थी या माजरत के साथ या आपके साथ मजाक किया था या ऐसा कोई? नहीं, ऐसा जरूरी नहीं है बताना, खुद ही समझदार हैं लोग, समझ जाते हैं। नहीं मतलब हमारे रिश्ते नहीं, दरअसल ट्रेंड चल रहा है ना 3 शादियों का, तो 3 शादियां चल रही हैं, सिंधी मीडिया में भी चल रही हैं, उर्दू मीडिया में भी चल रही हैं, इधर भी चल रही हैं, उधर भी चल रही हैं, तो सबके घर तोड़ तड़ा के औरतें शादियां कर रही थी। तो मैंने कहा कॉल की एक भी नहीं हो रही और वो शादीशुदा औरतें जिनके 3 बच्चे हैं। नहीं आपने मिस आपने लिखा ना कि अल्लाह हम कुंवारों को सब्र देना, तो यही स्टेटस मुझे और दूसरे दोस्तों ने भी भेजा, फॉरेन में, यूएस में भी हैं, कुछ दुबई में हैं, कुछ कतर में हैं और ऑस्ट्रेलिया से हैं रिश्ते। तो उन्होंने भी ये कहा कि अगर इनको रिश्ता दरकार है तो हमसे रब्ता करें। क्या वो अंकल है? नहीं अंकल तो नहीं है, मतलब मेरे ख्याल से सेकंड मैरिज होगी उनकी कोई या मेरी पहली नहीं हुई और मैं सेकंड कर दूंगी। नहीं उनकी जो हमारे पास रिश्ते हैं ना मिस, तो उस हवाले पाकिस्तान के भी बड़े बड़े हमारे पास जो है वो हैं रिश्ते, अगर आप इंटरेस्टेड हैं तो। किसी क्रिकेटर का या फुटबॉलर का है? क्रिकेटर का तो नहीं है, एक पॉलिटिशियन का है। नहीं पॉलिटिक्स नहीं, देखें वो मिनिस्टर हैं, फेडरल मिनिस्टर। नहीं, इनसे तो दफाई करेंगे तो शेख रशीद का, शेख रशीद के साथ अगर आप शेख साहब जी शेख साहब के लिए वो रीमा ही ठीक है। मैं वो हमारे साथ कांटेक्ट में हैं और मुराद सईद साहब भी हैं, अगर आप अल्लाह गनी नहीं भाई है मेरे मुराद गनी साहब। देखिए मिस रूबी, तो अगर आप मतलब जाहिर है आप इमरान खान से तो बात नहीं कर सकते ना। खान साहब की तो आप बात ना करें, वो तो मैं तो उनको अपने जस्ट लाइक इंप्रेशन है, वो क्या कहते हैं इंस्पिरेशन है, एंड लाइक मेरे मैं अपने बाप की जगह देखती हूँ, अब्बू की जैसे मेरी उम्र के वो भी। अच्छा मिस, इतनी मोहब्बत है मेरी। अच्छा सॉरी मिस, पर अगर आपने ये मजाक किया था तो अब हम उसको क्या समझें? आप भी मजाक समझे और आप जो मुझसे मजाक करें मुझे समझ नहीं आ रहा और मुझे बड़ा मजा आ रहा है, इसलिए मैं आपसे बात कर रही हूँ, वरना मैं टक करके फोन बंद करती हूँ। आपकी बातें बड़ी मजे की इंटरेस्टिंग बातें हैं, सुनने में अच्छा लग रहा है मुझे। अच्छा सौराब सुमरो बगलाया फन काल मां अल्लाह मूंखे अलाए छो हुयो त कोई पेंचुरी आहे ऐं मूंसां मज़ाक पियो करे। समझी वियो तव्हां बि? मां सम्झो के हूंदो ऐं कुझु अहिड़ो ईअं सम्झो मूं त कोई पंहिंजो ई माण्हू आहे। समझिए, पर पहिरियां तव्हां फोन बंद करे छॾी। बिस्मा, आपने जब पहले फोन किया मिस रूबी अली को, तो आपने कहा कि नहीं मुझे बात नहीं करनी। अच्छा, बिस्मा ने कॉल की थी? ये बिस्मा मेरे साथ बैठी हुई है। बिस्मा जी, बिस्मा बात करें, अभी बात करें। जी रूबी, कैसी हैं आप? ठीक है? ठीक ठाक बिस्मा, अल्हम्दुलिल्लाह। आप कैसी हो? माफ करना यार, मैं समझी कि पता नहीं कौन है लड़की और मुझे क्यों कॉल कर रही है और किस डायरेक्टर से नहीं सही बात है, जाहिर सी बात है आपको लगा होगा कोई रॉन्ग नंबर है। हाँ ना, मैंने कहा ये क्यों नहीं लवली मैरिज ब्यूरो का सुन के आपने फोन कर लिया कि आई एम नॉट इंटरेस्टेड, यू नो। हाँ ना, तो बिल्कुल ही मैंने कहा पता नहीं कौन है, किस लिए है, मुझे क्यों कॉल किया। चले ठीक है, नहीं रिश्ता में तो फिर शेख रशीद से बात करें फिर। शेख साहब से क्या शादी करनी? क्रिकेटर का आपने कहा कि कोई क्रिकेटर हो तो कोई देखे कोई क्रिकेटर। क्रिकेटर फुटबॉलर, कोई क्रिकेटर, फुटबॉलर क्रिकेटर सोच ले। क्रिकेटर आजकल बेरोजगार घूम रहे हैं। भले घूमे, हमें हमारा तो रोजगार है। सही है। खिलाएंगे, बड़ा करेंगे, फिर खिलाएंगे, फिर वो मैदान में खेलेंगे। माशाल्लाह, बहुत जबरदस्त टिकटॉक भी आप बहुत जबरदस्त बना रही। टिकटॉक देखे भी इसमें? बिल्कुल नहीं, रूबी बहुत जबरदस्त आजकल तो मैं दुपट्टा पहन के टिकटॉक बना रही। हाँ, वो मैंने दुपट्टा पहना और आज फिर उतार दी। रियाज वाला देखा आपने टिकटॉक? जी जी जी, जबरदस्त जबरदस्त। अच्छा लग रहा है आपको?
जी जी बहुत बहुत, हम तो मजे ले लेकर टिकटॉक देख रहे हैं आपके। वेरी मेहरबानी, वॾी मेहरबानी रूबी अली, तव्हां सां ॻाल्हाए ॾाढो मज़ो आयो फन कॉल करे। ऐं नाज़रीन इहा हुई रूबी अली जंहिंसां असां थोरी फन कॉल कईसीं, हुननि में ॾाढो सुठो निभायो, बाद में लॻे थो सम्झी वयूं हुयूं, त पोइ इन करे असां जेको ॻाल्हाइनि पियूं थोरो जल्दी। बहरहाल इहो असांजो हिकिड़ो फन हूंदो आहे, पंहिंजे दोस्तनि सां कॉल करण सां थोरो घणो फन कंदा आहियूं, फनी कॉल कंदा आहियूं। ईंदड़ फन कॉल ताईं मूंखे बिस्मा खे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। This program is brought to you by टाइगर एनर्जी बिस्किट्स, एनर्जी भरियो डोज हर रोज। No Cadbury Delight सिर्फ 10 रुपए में, दिल खटो डिलाइट सा। Alrove Makkah City, the real marketing. Mobile 0313 3011 958. चॉकलेट आंदे? हाँ, डिलाइट। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि। ओ अम्मा, तू तो मुझी रानी आ, रानी। हाणे हिन घर में सिर्फ हिक ही रानी आहे। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपए में, दिल खटो डिलाइट सा। प्यार, नफरत, मिलन, जुदाई, दर्द, तकलीफ ऐं खुशीअ समेत केतिरनि ई जज़्बनि जो इज़हार मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कयो वेंदो आहे। जिते ज़ुबान साथ न ॾे ऐं अखियुनि जी इल्तिजा खे केरु न सम्झे, उते मौसीक़ी पंहिंजे जज़्बनि जे इज़हार जो वाहिद ज़रियो आहे। रात जे पहर में जॾहिं तव्हांजे दिल जा अरमान ऐं सूर जागनि था, त मौसीक़ी मरहम जो कम करे थी। हिकु नओं प्रोग्राम जंहिंमें तव्हां पंहिंजी पसंदि जी गाननि जी फरमाइश सां गॾोगॾु पंहिंजे ग़म, पंहिंजे प्यार ऐं पंहिंजी ज़िंदगी जी कहाणी असां सां पंहिंजे जज़्बनि खे शेयर करे सघो था। मौसीक़ीअ जो ज़बरदस्त प्रोग्राम जंहिंमें आहिनि ज़िंदगीअ जा समूरा रंग ऐं उहे बि ख़ूबसूरत अंदाज़ में। नाइट लाइफ सूमर खां अरबा रात जो 10 लॻे सिर्फ़ ऐं सिर्फ़ धरती टीवी ते। चॉकलेट आंदे? हाँ, डिलाइट। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि। ओ अम्मा, तू तो मुझी रानी आ, रानी। हाणे हिन घर में सिर्फ हिक ही रानी आहे। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपए में, दिल खटो डिलाइट सा। याद रखो, कोरोना जी वबा ख़तरनाक आहे ऐं जानलेवा बि थी सघे थी। कोरोना घटि थी हुई, पर बेहतियाती सबब वरी तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। एहतियात ऐं एहतियाती इन जो वाहिद इलाज आहे। SOPs ते अमल करे पंहिंजी ऐं पंहिंजनि जी हयाती बचायो। चॉकलेट आंदे? हाँ, डिलाइट। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि। ओ अम्मा, तू तो मुझी रानी आ, रानी। हाणे हिन घर में सिर्फ हिक ही रानी आहे। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपए में, दिल खटो डिलाइट सा। अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आवा यहाँ महताब अली नूर। शामिल कयूं था हेडलाइंस।
लाहौर में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं मुस्लिम लीग नून जे अॻवाननि ख़िलाफ़ गद्दारी केस दाख़िल। शहरी बदर रशीद जी फरियाद ते शाहदारा थाणे में 40 खां वधीक मुस्लिम लीग नून जे अॻवाननि ते केस दाख़िल कयो वियो। केस में मरियम नवाज़, राजा ज़फ़र उल हक, शाहिद खाकान अब्बासी, अयाज सादिक, खुरम दस्तगीर, इकबाल ज़फ़र झगड़ा, एहसन इकबाल, परवेज़ रशीद, राणा सनाउल्लाह, मिफ्ताह इस्माइल, मरियम औरंगज़ेब ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। FIR में चयो वियो आहे त मरियम नवाज़ ऐं मुस्लिम लीग नून जे ॿियनि अॻवाननि मुल्क जे इदारनि ख़िलाफ़ कयल नवाज़ शरीफ़ जी तक़रीर जी हिमायत कई, जंहिं सबबि उन्हनि ख़िलाफ़ बेक़ानूनी कार्रवाई कई वञे। नवाज़ शरीफ़ सूधो नून लीग जे अॻवाननि ते वफ़ाक़ी हुकूमत गद्दारी जो केस दाख़िल करे बुज़दिल हुअण जो सबूत ॾिनो आहे। कंहिं में हिम्मत आहे त हथकड़ियूं हणी ॾेखारे। महांगाई ख़िलाफ़ ॻाल्हाइण बग़ावत आहे त हू रोज़ बग़ावत जो अलम बुलंद कंदा। नून लीग अॻवाननि ते गद्दारी जो केस मुल्की तारीख़ जो वॾो दाग़ आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी ऐं एहसन इकबाल जी प्रेस कॉन्फ्रेंस। नवाज़ शरीफ़ ॿुधाए त मेमो गेट स्कैंडल कंहिं कयो हो, केरु कारो कोट पाए अदालत वियो हो। पाक फ़ौज जो दुश्मन मुल्क जो गद्दार आहे, चोरनि खे इनारो न मिलंदो। रेलवेज़ वारो वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद। हमेशा नज़रियाती सियासत जो हामी रहियो आहियां। जेकॾहिं सच ॻाल्हाइण बग़ावत आहे त आउं बेबाग़ी आहियां। सीनियर सियासतदान मखदूम जावेद हाशमी जो समाजी वेबसाइट ते ट्वीट। इस्लामाबाद हाई कोर्ट में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी तक़रीर ते पाबंदीअ लाइ दरख़्वास्त दाख़िल। अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ 20 सेप्टेम्बर वारी तक़रीर में इदारनि खे बदनाम करण जी कोशिश कई, जंहिं सबबि अॻूणे वज़ीर आज़म जी तक़रीर ते पाबंदी मढ़ी वञे। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत अॻूणे सदर आसिफ ज़रदारी सूधो ॿियनि जवाबदारनि ते पार्क लेन ऐं ठटो वाटर सप्लाई रेफरेंसिस ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि जो ॾोह मञण खां इनकार। एहतिसाब अदालत में पार्क लेन ऐं ठटो वाटर सप्लाई रेफरेंसिस जी ॿुधणी आसिफ ज़रदारी पेश। आसिफ अली ज़रदारी ऐं ॿियनि जवाबदारनि खे पार्क लेन ऐं ठटो वाटर सप्लाई रेफरेंस जी चार्जशीट ॾियण सां गॾोगॾु जवाबदारनि खे फ़र्द जुर्म जूं कॉपीज़ फ़राहम कयूं वयूं। एहतिसाब अदालत पारां आसिफ अली ज़रदारी सूधो पार्क लेन रेफरेंस में 19 ऐं ठटो वाटर सप्लाई रेफरेंस में 15 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सामूंडी ॿेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ एहतिजाज जारी। कराची जे गडाफ वारे इलाइक़े में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। धरती धड़ियुनि जी वॾे अंग में शिरकत। तंगवाणी, फैज़गंज, वारह ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाज। अॻवाननि जो चवणु आहे त वफ़ाक़ बिना कंहिं देर जे सदारती ऑर्डिनेंस वापसि करे सिंध जे भुंडार ऐं ॾिंगी ॿेटनि ते कब्ज़ो क़बूल नाहे। वसीलनि जी मालिकीअ लाइ किरदारु अदा करणो पवंदो। सिंध हाई कोर्ट डाउ मेडिकल यूनिवर्सिटी कराची जी दाख़िला पॉलिसी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सिजाबल जी शागिर्दियाणी शारका मक्सी डाउ मेडिकल यूनिवर्सिटी जी दाख़िला पॉलिसी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई। दरख़्वास्त में मौक़िफ़ इश्तिहार कयो त डाउ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया डी फार्मेसी जी दाख़िला रुगो कराची डिवीज़न जी डोमिसाइल रखंदड़ शागिर्दनि लाइ रखी आहे। सूबे जे कंहिं बि कॉलेज ऐं यूनिवर्सिटीअ में अहिड़ी पॉलिसी नाहे। दाख़िलाऊं ओपन मेरिट ते थियणु घुरिजनि। अदालत दरख़्वास्त गुज़ार जे वकील जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। एम्बुलेंस ज़रिए अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते शाहिदनि खे घुराए वरितो।
दुनिया में कोरोना जा बार जारी। कोरोना विके पोतिन जो अंगु 10,40,000 खां वधी वियो। 3,53,38,000 खां वधीक माण्हू मुतासिर। भारत में वधीक 902, मैक्सिको में 388 ऐं ब्राज़ील में 341 मरीज़ फौत। अमेरिका में 263, ईरान में 211, रूस में 107 हयातियूं ज़ाया। फिलिपाइन में वधीक 100, इंडोनेशिया में 96, चिली में 60 मुतासिर फौत थी विया। तुर्की में 57, इराक में 52, सऊदी अरब में 25 ॼणा हयातियूं विञाए वेठा। दुनिया में 2,63,00,000 मरीज़ सिहतयाब थी चुका। कराची में रोड हादसे दौरान नौजवान हयाती विञाए वेठो। चाराए फैसल ते अवामी मरकज़ वटि हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में 26 वरहनि जो नौजवान अज़ीज़ मजीद सुमरो फौत थी वियो। लाश अस्पताल मुंतकिल। सांगड़ भरसा पैसनि जी ॾेती लेती तां 2 ॼणनि में छेड़ो, 1 ॼणो क़त्ल। ॻोठ शाह मोहम्मद लखी में पैसनि जी ॾेती लेती तां टियो थी पियो। गोली लॻण सबबि गुलाम अब्बास मारिजी वियो। पुलिस कार्रवाई करे हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। हालानी भरसा रोही केनाल वटां कप तां औरत जो गोली लॻल लाश हथ सुञाणप नथी सघी। कौमी क्रिकेट टीम के अगूणे कप्तान वसीम अकरम एक भेरो ॿीहर कराची के सामूंडी किनारे ते गंदगी के खिलाफ आवाज़ उथारण वाली सोशल मीडिया ते वीडियो शेयर करे छॾी। संदसि चवण आहे त हफ़्ते खां पोइ सूमर पहिरियों ॾींहुं आहे। समुंड ते मज़ो ईंदो, पर हुन पंहिंजी घरवारीअ खे सीवियूं ते आणे वॾी ग़लती कई। हू कंहिं ते इल्ज़ाम नथो मञणु घुरे, पर हिक क़ौम जी हैसियत सां हू पंहिंजो पाण खे कसूरवार करार ॾिए थो। मुल्क जा माण्हू सुहिणा बि आहिनि त कोझा बि। हेडलाइन्स हमारी थियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़। नई सुबह, नओ आगाज़, नई गाल, नओ अंदाज़, सियासत का वींदे मईशियत ताईं, शोबिस का स्पोर्ट्स ताईं। दुनिया जहान में छा थियो, छा थी रहियो आहे ऐं छा थियण वारो आहे। असीं रखंदासीं अवां खे मुकमल बाख़बर ऐं पाईंदासीं सोशल मीडिया जी जहान में जाती। ऐं अवां जो मोकल वारनि ॾींहनि खे बणाईंदासीं यादगार ऐं ख़ुशगवार। हिन प्रोग्राम में कराईंदासीं अवां जी अहम मेहमानन सां मुलाकात। तो कोई न्यूज़, इंफॉर्मेशन ऐं एंटरटेनमेंट सां भरपूर इन मुनफरिद ऐं तारीख़ी शो द मॉर्निंग ऑफ धरतीअ खे ॾिसण न विसारींदा। छंछर ऐं आचर ते सुबह जो 9 खां 11 वॻे ताईं सिर्फ धरती टीवी ते। चॉकलेट आंदे? हाँ, डिलाइट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि।
ओ अम्मा तू तो मुझी रानी आ रानी। हाणे हिन घर में सिर्फ हिक ही रानी आहे। नौ कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां। याद रखो कोरोना जी वबा ख़तरनाक आहे ऐं उहा जानलेवा भी थी सके थी। कोरोना घट थी हुई पर बेएहतियाती सबब तेजी सां पखड़जी रही आहे। एहतियात एहतियात ऐं एहतियात ही वाहिद हल आहे। SOPs ते अमल करे पंहिंजी ऐं पंहिंजनि जी हयाती बचायो। चॉकलेट आंदे? हाँ डिलाइट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि। ओ अम्मा तू तो मुझी रानी आ रानी। हाणे हिन घर में सिर्फ हिक ही रानी आहे। नौ कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां। याद रखो कोरोना जी वबा ख़तरनाक आहे, जानलेवा थी सके थी। कोरोना घट थी हुई पर बेएहतियाती सबब वरी तेज़ीअ सां पखड़जी रही आहे। एहतियात 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 ही वाहिद इलाज आहे। SOPs ते अमल करे पंहिंजी ऐं पंहिंजनि जी हयाती बचायो। चॉकलेट आंदे? हाँ डिलाइट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि। ओ अम्मा तू तो मुझी रानी आ रानी। हाणे हिन घर में सिर्फ हिक ही रानी आहे। नौ कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां। This program is brought to you by टाइगर एनर्जी बिस्किट्स, एनर्जी भरियो डोज हर रोज। नौ कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां। Alrove Makkah City. The real marketing. Mobile 0313 3011 958. अस्सलाम वालेकुम नाज़रीन। फन काल सां गॾु हिकु दफ़ो वरी सौराब सुमरो ऐं बिस्मा तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। हाणे असां कॉल कंदासीं फन काल असांजे तमामु संजीदा शख़्स, सिंध जो तमामु वॾो नालो, पाकिस्तान जो तमामु वॾो नालो बख़्शण मेहरानवी साहब, जेके तमामु सुठा शाइर बि आहिनि, कंपेयर बि आहिनि, प्रोग्राम बि कंदा आहिनि हिकिड़ो शाइरी जो हिकिड़े चैनल ते। असांजो ॾाढो सुठो दोस्त आहे, लाफ्टर हाउस में बि आयो असां सां गॾु, ॾाढी सुठी हुन सां मस्ती मज़ाक थी। पर असां चाहियूं था हाणे फन काल जे ज़रिए बिस्मा उन्हनि खे कॉल कंदी ऐं उन्हनि खे चवंदी मां तव्हांजी शाइरी ॿुधंदी आहियां, शाइरी तव्हांजी ॾाढी सुठी आहे, तव्हां हिन वक़्तु किथे आहियो। आप उनको फ़ोन कॉल पे बताएंगे मुझे भी शायरी करने का शौक़ है, आपसे सीखना चाहती हूँ, अभी आप कहाँ हैं, मैं आना चाहती हूँ उधर। ठीक है, मेरे घर का नंबर है ये सारा, ठीक है जी। कॉल मिलाएं जी। कोरोना वायरस की वबा। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम। बख्शन मेहरबान भी बात कर रहे हैं? जी 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 मैं आयशा बात कर रही हूँ। कैसे हैं आप? ठीक है मैं आपकी। जी मुझे आपसे बात करनी थी। बिजी तो नहीं है आप? कहाँ से बोल रही हैं? जी मैं आपको चले पूरा इंट्रोडक्शन ही बता देती हूँ। मैं आपसे मिली थी तो मैंने आपका नंबर लिया था, तो मैंने आपको कहा था कि मुझे मतलब आपकी शायरी बहुत पसंद है, तो इस वजह से मैंने कहा कि आप मुझे भी थोड़ा चांस दे देंगे अगर तो अच्छा हो जाएगा। याद है आपको? क्या नाम बताया आपने? आयशा। आयशा? जी जी आयशा मिले थे हम। जी 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 तो मुझे आप किस चीज का चांस है? मैंने यही आपकी जो शायरी चलती है, मुझे आपकी शायरी इतनी पसंद है, माशाल्लाह से आप इतनी अच्छी शायरी करते हैं, मतलब वसी शाह की मुझे याद दिलाते हैं आपकी शायरी जो है। तो इस वजह से मैंने सोचा कि मैं आपसे बात करूं, और मुझे भी मतलब शेरो शायरी का बहुत शौक़ है।
जी। तो किस चीज में कैसे चांस मिला मुझे समझ नहीं आया कि क्या चांस होता है शायरों को। अपने शो में ही मुझे कोई चांस दिला दें। एज ए गेस्ट आपको आप कह रही हैं? जी, एज अ गेस्ट जी। भाई मसला ये है कि अभी तो कोरोना की वजह से सारी चीजें बंद है। तो कोरोना की वजह से रिकॉर्डिंग्स वगैरह भी नहीं हो रही क्या? नहीं, कोई रिकॉर्डिंग ईद की हुई थी, अभी बीच में वो हो गई। अब सब चीजें जो है ना वाइंड अप करके सब अपने अपने गांव जा रहे हैं कल से। तो मतलब ये कब से होगा सब कुछ ठीक? आप मतलब कब बुलाएंगे? आप ऐसा करें, अपना मोबाइल नंबर आप मुझे सेंड कर दें। ठीक है, व्हाट्सएप है ना? जी जी, आप लिखें 03। आप कहाँ रहते कहाँ हैं? जी मैं PCHS की तरफ रहती हूँ। जी PCHS। अच्छा, 0300 लिख लें नंबर आप मेरा। 0300 9। आपसे एक रिक्वेस्ट करनी थी मैंने। जी जी 981। ठीक है। अच्छा, एंड में जो आपने 1 लिखा है ना उसके साथ एक और 1 है, 11 है। अच्छा, आपसे रिक्वेस्ट मुझे करनी थी, क्या आप मानेंगे मेरी बात? हाँ बोले। एक अगर आप शायरी मुझे एक सुना देते, मतलब इतनी पसंद है मुझे आपकी शायरी, मुझे इतना मतलब अच्छा लगता है आपकी आवाज में, तो एक छोटी सी कोई शायरी सुना सकते हैं? इस वक्त तो मैं किसी चीज में बिजी हूँ, नाउ आई एम नॉट एबल टू। तो प्लीज थोड़ा सा अगर एक सुना देते, बहुत मतलब मेरा दिल कर रहा था कि मैं आपकी आवाज में सुनूं। माइंड नहीं कीजिएगा लेकिन। हमने ये आपका व्हाट्सएप नंबर है ना? जी जी। तो इस पे मैं आपको अपनी ऑडियो कहीं से दे दूंगा। ठीक है। अच्छा, लेकिन अभी तो एक थोड़ा सा तो शेर सुना देना, एक रिक्वेस्ट कर रही हूँ मैं आपसे। मतलब मुझे आप इतने अच्छे मूड में बैठे हुए हैं और मुझे लग रहा है कि आप एक तो सुना देंगे मुझे, प्लीज, रिक्वेस्ट है। हेलो, मेरी सिंधी शायरी आप कहाँ से? उर्दू में सुना दें। अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए। क्या बात है। घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए। क्या बात है, वाह वाह। बाग में जाने के भी आदाब हुआ करते हैं, किसी तितली को न फूलों से उड़ाया जाए। क्या बात है। तो ये आपने नंबर कहाँ से लिया है? अच्छा अच्छा। मैं आई थी, मैंने आपको बोला था कि मुझे आपकी शायरी बहुत पसंद है, तो फिर मैंने आपसे कांटेक्ट नंबर भी लिया था आपका। अच्छा, वैसे अभी आप बिजी हैं क्या? हाँ, मैं कुछ काम कर रहा हूँ। फ्री कब तक होंगे? फ्री तो अब घंटा 1.5 घंटा लग जाएगा। अच्छा, अगर आप आज ही रात फ्री हो सकते हैं तो आप आज मिल सकते हैं? मिलना? जी जी। नहीं भाई, मैं तो बहुत दूर रहता हूँ। कहाँ रहते हैं आप? पॉसिबल नहीं है। कहाँ पे रहते हैं आप? मैं एयरपोर्ट की तरफ, मॉडल का। खैरपुर। तो अब मैं आ जाती हूँ, कोई इशू नहीं है। नहीं भाई। क्यों? सॉरी। नहीं सॉरी। अगर मैं आ जाती हूँ तो थोड़ी देर बैठ के बात कर लेंगे? नो नो नो। क्यों? मैं अपनी फैमिली के साथ हूँ, आई एम बिजी। अच्छा, तो फिर कल मिलने? निकल जाएंगे, बस आपका नंबर है ना, फिर बुलाता रहेगा इंशाल्लाह। तो फिर आप कराची में कब आएंगे ये बताएं? कराची तो मैं 1 हफ्ते के बाद आऊँ। 1 हफ्ते बाद आ रहे हैं? तो ठीक है ना, फिर आप 1 हफ्ते बाद आ जाएं, फिर मिल लेते हैं हम। देखते हैं इंशाल्लाह। नहीं, मिलना तो जरूरी है ना, जब तक मिलेंगे नहीं तो बात कैसे करेंगे? मेरी बात सुनो, मुझे तो ये पता नहीं क्या सरप्राइज दे रहे हैं। हाय वयल वक्त माजी में मदफून के फकीर आदमी, गुलाबी रुतन ते गुनहगार यादू। हाय 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 सोराब सुमरो वगैरह सही धरती टीवी ये प्रोग्राम फन काल मां क्यों ना चलो किसी रोते हुए बच्चे को मना ले। आए आप छा करा मिलान मारेंगे कुछ करो कि मां भी हैरान हो मुझे वो
बख्शर मेहरानी साहब फन काल अॼु असां तव्हां सां कईसीं ऐं वॾो मज़ो आयो ऐं असांखे ख़बर पइजी वई तव्हां पंहिंजे परस्तारनि जी दिलि न टोड़ींदा आहियो ऐं कुझु बि हुजे छा बि थी पियो हुनखे शेर ॿुधाईंदा आहियो कहिड़ी बि हालत में हूंदो। हाँ हाँ इहो त आहे। वाह वाह इज़त कंदा आहियूं, रिस्पेक्ट कंदा आहियूं, जेको कॉल करे पर मुंहिंजे लाइ सरप्राइज़ त हो इलाही सरप्राइज़ त ताहिर राणाई साहब भी वेठो आहे, सलाम ॾिए थो तव्हांखे। वालेकुम सलाम। वाह वाह लेजेंड असांजा शाइर असांजा कंपेयर पाकिस्तान जी छा थो करे रहिया, मां त हुनखे रिस्पेक्टेबल नमूने सां पिया ॻाल्हाए। न बिल्कुलु साईं, असां कॾहिं चयो तव्हां कई न बिल्कुलु तव्हां रेस्पेक्टेबल पाण बि आहियो ऐं जेका बि अननोन कॉल ईंदी आहे हुन सां बि ईअं इज़त सां ॻाल्हाईंदा आहियो। अॼु ख़बर पइजी वई पूरी दुनिया खे ऐं असांजो हीउ प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि धरती टीवी ते नाज़रीन, उन्हनि ॾाढो इंजॉय कयो। वॾी महिरबानी बख्शर मेहरानी साहब, तव्हां ॾाढी ज़बरदस्त फन कॉल कई असां सां जी, वॾी महिरबानी जी। नाज़रीन बख्शर मेहरानी जी कॉल अवां इंजॉय कई, ॾिठो त कीअं उन्हनि उर्दू जो शेर ॿुधायो ऐं ॿारनि जो दिलि न टोड़ियो। उन्हनि चयो त मैं आपका दिल नहीं तोड़ना चाहता, चलो किसी रोते हुए बच्चे को हंसा लेते हैं, घर से मस्जिद है बहुत दूर। त वॾी महिरबानी। इन सां गॾु असांजे प्रोग्राम पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो। ईंदड़ वरी फन कॉल कंहिं नई सेलिब्रिटी सां कंदासीं, तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। थापती वियो आहे पूरो स्टार वयस मां पणजी, नेट अमंज़िल माण्हू हर शइ खपाए करजी, दिल नाहे कॾहिं हारी ऐं सबर कंदा बस आहियूं। हाणे लिया वॾी पंहिंजी वॾा फेमस थी विया आहियूं, हाणे लिया वॾी पंहिंजी वॾा फेमस थी विया आहियूं। को लिफ्ट न ॾींदो हो मूंखे घर खां ॿाहिरि, हाणे सागन माण्हुनि खां आर्टिस्ट तो सदाया, आर्टिस्ट तो सदाया। थिएटर ते वीदो हुस करे ओदर जा रक्षा, डायरेक्टर जा दड़का घर वारनि जा फिटका, सभु सूर सही हाणे वॾा जीनियस थी विया आहियूं। हाणे लिया वॾी पंहिंजी वॾा फेमस थी विया आहियूं, हाणे लिया वॾी पंहिंजी वॾा फेमस थी विया आहियूं। ॿाहिरि जॾहिं तो निकिरां फुल सूट वूट पाए, दिली दोस्तन सां गॾिजी या कंहिं शूट लाए, या कंहिं शूट लाए। वॾी रश लॻी आहे वेंदी ऑटोग्राफ वठण लाइ, टिकटॉक भरण लाइ ऐं सेल्फी वठण लाइ। दिल साफ़ सजाद पंहिंजी ऐं बिल्कुलु जेलिस न आहियूं, हाणे लिया वॾी पंहिंजी वॾा फेमस थी विया आहियूं, हाणे लिया वॾी पंहिंजी वॾा फेमस थी विया आहियूं। ॾिसी कुझु यादि कर, अॼु तूं फसाद कर, मूंखे छॾे वञे तूं परे वञी पए तूं, तोखे केॾो सारियो आहे मूंखे तो विसारियो आहे, हाणे कोन छॾंदसि तोसां ई मरंदसि। हाणे लिया वॾी पंहिंजी वॾा फेमस थी विया आहियूं, हाणे लिया वॾी पंहिंजी वॾा फेमस थी विया आहियूं। This program is brought to you by टाइगर एनर्जी बिस्किट्स, एनर्जी भरियो डोज हर रोज।